and welcome to Rangan Bari Sham with me Kiran Mir केड़ा हाल तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में आहियो भई मां जेको आहे पंहिंजे डायरेक्टर सां टर्किश लैंग्वेज जे हवाले सां ॻाल्हाए रही हुयमि त हिकिड़ो त प्यारी लैंग्वेज आहे सभई लैंग्वेजिस प्यारियूं आहिनि जेकॾहिं असां सिखणु चाहियूं त असां घणो कुझु सिखी सघूं था कंहिं बि शइ जी असांखे बाउंड्रीज़ कोन्हनि के ऐं नई वरी असांखे कंहिं शइ जी मना आहे छो त खुलियो प्लेटफॉर्म आहे सोशल मीडिया आहे ऐं जदीद दौरु आहे तव्हां वटि यूट्यूब आहे तव्हां वटि जेको आहे पंहिंजो सोशल मीडिया आहे त इन में तव्हां जेको कुझु वॾी ॻाल्हि त AI तव्हां वटि आहे तव्हांजे फ़ोन जे अंदरि मेटा आहे AI आहे हर शइ आहे तव्हांजे फ़ोन जे अंदरि हिकिड़ी लाइब्रेरी आहे हिकिड़ी डिक्शनरी आहे उनजे अंदरि सभु शयूं मौजूदु आहिनि जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो त तव्हां सिखी सघो पिया त मां पंहिंजे डायरेक्टर खे इहो ई पई चवां मुरीद ॼामर साहब खे त मां चयो मूंखे टर्किश लैंग्वेज जो हिकिड़ो ई वर्ड ईंदो आहे गिनाइदन जंहिंजो मक़सदु आहे त गुड मॉर्निंग सुबुह जो सलाम त वरी उहो मूंखे ॿुधाए रहिया हुया शाम जो बि मतिलबु गुड इवनिंग जे चवंदी आहियां या छा त उहो मूंखां हींअर विसरी वियो ज़ाहिर आहे यूज़ टू न आहियूं त आहिस्ता आहिस्ता सिखंदासीं ऐं मां सिखंदी बि हुयसि छो जो टर्किश सीरीज़ मां शौक़ सां ॾिसंदी आहियां अॼु बि ॾिसंदी आहियां मूंखे वणंदियूं आहिनि टर्किश सीरीज़ जेके बि ईंदियूं आहिनि पर असां उहे उर्दू डबिंग में ॾिसंदा आहियूं या वरी जेको आहे हेठां सबटाइटल जेके इंग्लिश में हलंदा आहिनि उहे ॾिसंदा आहियूं पर तॾहिं बि सिखण लाइ इलाही कुझु मिलंदो आहे पर हाणे कुझु टाइम थियो आहे मूंखां विसरी वियो आहे पर वरी कोशिशि कंदासीं सो बहरहाल पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट करे ई चुका आहियूं भाई वीकेंड ॾाढो सुठो गुज़रियो अल्हम्दुलिल्लाह पर जीअं त सोशल मीडिया ते तव्हां ॾिसी रहिया हुया त हिकु अजीब ई हिकिड़ो लॻो पियो हुयो मज़ो सोशल मीडिया ते सो जेके बि मुज़ाकरात थिया उहे तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि ते का ॻाल्हि ते न थी सघी त जेको जहिड़ी वेंस आहे नाइब सदर अमेरिका जो उहो वापसि हलियो वियो वरी जेके ईरानी जेके आया हुया उहे बि वापसि हलिया विया का शइ हुन जी तइ न थी सघी कुझु शराइतूं हेॾां हुयूं कुझु शराइतूं हेॾां हुयूं त ज़ाहिर आहे हिकिड़ी मीटिंग में वॉर आहे का मज़ाक कोन्हे का इहा शइ मां हिते क्लियर करणु चाहींदसि त जंग आहे का मतिलबु झेड़ो न आहे घिटीअ जो मोहल्ले जो को झेड़ो न आहे त बसि हिकिड़े ई फ़ैसिले में सभु शयूं तइ थी वेंदियूं इहा हिकिड़ी वॉर आहे ऐं इहे शयूं आहिस्ता आहिस्ता सेटल थींदियूं आहिनि बहरहाल पाकिस्तान पंहिंजो इन में किरदारु सुठो निभायो ऐं पाकिस्तान जेको आहे हमेशह अॻिते हथु वधायो आहे हर जाइ ते ऐं इनशा अल्लाह अमन ऐं अमान जी सूरत हाल जिथे बि हूंदी त पाकिस्तान अॻु ई रहंदो इनशा अल्लाह सो जीअं त तव्हांखे मां ॿुधायो आहे त लास्ट वीक बि ॿुधायो हुयो त भई हीउ जेको चिकन पॉक्स वांगुरु जेको एमपॉक्स आहे उन जा केसिस ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि पर इन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा त डेंगी हालांकि हिन मौसम में डेंगी नाहे हूंदो हीअ जॾहिं गर्मी वधंदी आहे त डेंगी ख़तमु थी वेंदो आहे पर जीअं सियारो शुरू थियो आहे सियारे खां वठी हिन वक़्तु ताईं तव्हां ॾिसो त डेंगी जा केसिस केॾा वधी विया आहिनि रोज़ असांखे रिपोर्ट मिले थी त कोई न कोई जेको आहे रिपोर्ट थिए थो केस चाहे उहो प्राइवेट हॉस्पिटल हुजे चाहे उहो गवर्नमेंट हॉस्पिटल हुजे त इन जे करे मच्छरदानियुनि जो इस्तेमालु लाज़मी कयो ऐं ॿारनि खे हर वक़्तु जेको आहे इहे मच्छरनि जा जेके लोशन्स ईंदा आहिनि या स्प्रेस जेके अॼुकल्ह अचनि था या घरनि में कॉइल ॿारियो एहतियात कयो घरनि में जेके बि तव्हांजूं दरियूं जिन मां ॾियारियूं टुटल आहिनि उन्हनि खे सही करायो पाणी खे स्पेशली ढकियो जेको बि तव्हांजो साफ़ पाणी आहे उनखे ढके करे रखियो ऐं एहतियात लाज़मी कयो स्पेशली नंढड़नि ॿारनि जो तमामु घणो एहतियात कयो जेके तव्हांजे घर में बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो एहतियात कयो छो जो उन्हनि जो इम्यून सिस्टम जेको आहे तमामु लो हूंदो आहे जंहिंजे करे उन्हनि खे जेको आहे न जल्दी इहे शयूं इफेक्ट कंदियूं आहिनि सो पंहिंजे प्रोग्राम में अॼु असां जेको आहे भली कार कंदासीं असां सां गॾु ॿ ज़बरदस्त हिते शख़्सियतूं मौजूदु आहिनि जेके ॿई पोएट आहिनि सभिनि खां पहिरियां जेको मां तारुफ़ कराइणु चाहींदसि गुलफ़ाम अंजुम साहब आहिनि जेकी 25 किताबनि जा ऑथर बि आहिनि पोएट बि आहिनि टीचर बि आहिनि ऐं गॾोगॾु CEO ऑफ एरियल बाइबल कॉलेज उन्हनि खे भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम कैसे हैं आप ठीक हैं मैं बिल्कुल ठीक हूँ उन खां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि एजाज़ जीवन साहब जेके पोएट आहिनि जर्नलिस्ट आहिनि राइटर आहिनि बुक ऑथर आहिनि सेक्रेटरी सिंध अदबी संगत शाह ख़ैरपुर मीरस उन्हनि खे बि भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास तबे ठीकु आहे तव्हांजी अच्छा मूं वटि हिते ॿ किताब आहिनि जेके मां चाहींदसि त स्क्रीन ते ॾेखारियां एजाज़ जीवन साहब जो ही किताबु आहे जीवन ख्वाब वांगुरु
शायरी जो किताब आहे अच्छा जी, उनखां अलावा आहे बज़्म अंजुम गुलफ़ाम अंजुम साहब जो ही किताब आहे। सो हाणे ॿिन्ही जा बुक्स ॿिन्ही खे ॾींदमि। ये आपका थैंक यू। ऐं ही तव्हांजो किताब। अच्छा जी, तो मेरा ख्याल है कि पहले हम थोड़ा सा शायराना माहौल कर लेते हैं। सबसे पहले आपसे कुछ गज़ल सुनते हैं, उसके बाद बातों का सिलसिला स्टार्ट करते हैं। मैं सबसे पहले शुक्रगुजार हूँ भाई मुरीद का, जिन्होंने एक बार फिर मुझे यहाँ पर आने के लिए बुलाया जी। तो काफ़ी टाइम के बाद मेरी उनसे मुलाकात हुई। अच्छा। हाँ जी। और मैं थोड़ी देर पहले बता रहा था उनको कि 25 साल हो गए तकरीबन मैंने शायरी को छोड़ दिया था। ओहो। इसके दौरान मैं काफ़ी किताबें लिखता रहा, टाइपिंग भी करता रहा, कंपोजिशन भी करता रहा, ट्रांसलेशन भी करता रहा। तो जब मेरी फ़र्स्ट टाइम इनसे मुलाकात हुई तो इन्होंने मुझे थोड़ा सा इनकरेज किया कि आपको करनी चाहिए शायरी। तो मेरी शुरू से एक ये नेचर में रही है बात कि मैं हर चीज़ को चैलेंज बना लेता हूँ। सही। तो मैंने फिर 29 दिन में 2 किताबें, एक पंजाबी शायरी में और एक उर्दू शायरी में, वो लिखी। जब मेरी 1 महीने के बाद दोबारा इनसे मुलाकात हुई तो मैंने कहा सर मैंने 2 किताबें तैयार कर ली हैं। वाह जी वाह। तो बड़े खुश हुए। तो जल्दी कर ली आपने किताबें तैयार? जी, किताबें जल्दी तैयार कर ली। बस फिर जब इल्हाम होता है तो फिर होता जाता है। चलिए मैंने 2013 में एक किताब लिखी थी, उसके 200 पेजेस थे। अभी मुझे दोबारा उस किताब को पढ़ाने का मौका मिला तो 2 मंथ्स में वो किताब जो है वो 475 पेजेस पे चली गई। इतना मटेरियल उसमें ऐड हुआ। तो एक ये चंद दिन पहले ही मैंने लिखी थी। जी। हाँ जी। शायरी के लिए किसी ने मुझसे पूछा कि शायरी करने के लिए क्या करना चाहिए, तो बस मैं लेटा हुआ था तो मुझे ख्याल आया, शायरी के वास्ते प्यार होना चाहिए। अगर आप शायरी करना चाहते हो तो फिर प्यार होना चाहिए। शायरी के वास्ते प्यार होना चाहिए, प्यार अगर हो तो फिर इजहार होना चाहिए। वाह वाह वाह। शायरी के वास्ते प्यार होना चाहिए, प्यार अगर हो तो फिर इजहार होना चाहिए। गर खुशी के गीत लिखना चाहते हैं आप तो, अगर आपकी खुशी वाली शायरी है, गर खुशी के गीत लिखना चाहते हैं आप तो महबूब के हुस्न पर सिंगार होना चाहिए। वाह बेहतरीन। गर खुशी के गीत लिखना चाहते हैं आप तो महबूब के हुस्न पर सिंगार होना चाहिए। और गमज़दा शायरी में गर महबूब मिसले गुल है तो, अगर आप गमज़दा शायरी करना चाहते हैं और आपका महबूब जो है वो फूल की मानिद है, गमज़दा शायरी में गर महबूब मिसले गुल है तो इस गुल के साथ कोई खार होना चाहिए। बेहतरीन। इस गुल के साथ कोई खार होना चाहिए। गर करें शायरी किसी की हौसला अफजाई की, अगर आप हौसला अफजाई के लिए शायरी करना चाहते हैं, गर करें शायरी किसी की हौसला अफजाई की, बंदे को फिर थोड़ा खाकसार होना चाहिए। ज़बरदस्त। बंदे को फिर थोड़ा खाकसार होना चाहिए। यादगारी फिर बनेगी अंजुम तेरे गीत की, वाह वाह। यादगारी फिर बनेगी अंजुम तेरे गीत की, इसका एक शेर शाहकार होना चाहिए। वाह वाह बेहतरीन। अच्छा, आपने बात की कि मतलब शायरी करने के लिए मोहब्बत होनी चाहिए, ठीक है जी। मोहब्बत भी हो, हर चीज़ हो, तो तब भी शायरी नहीं आती हो करने, फिर क्या करें? फिर क्या करें? और दिल भी करता हो शायरी करने का। देखिए, मैं ये समझता हूँ कि बाज़ औक़ात कुछ चीज़ें ऐसी होती हैं, हर बंदा अपनी फितरत में एक शायरी है। आप किसी उसको बाज़ औक़ात हम पैराए में ढाल लेते हैं, बाज़ औक़ात हम लफ्ज़ों में बयान नहीं कर पाते। लेकिन अगर कोई भी शख्स अपने महबूब की या किसी की भी तारीफ़ कर रहा है तो वो मेरे ख्याल से शायरी ही कर रहा है, लेकिन बस उसको लफ्ज़ों में ढालना नहीं आ रहा। मैं अगर अपने हस्बैंड की बात करूं, हाँ ठीक है, मुझे उनसे मोहब्बत है, उनको मुझसे है, लेकिन कभी हमने वो शायराना अंदाज नहीं अपनाया। अच्छे लगते हैं तो मैं बोल देती हूँ अच्छे लग रहे हैं, बस सिंपल इस तरह। हाँ जी। तो ये देखिए, ये एक सादा सा शायरी वाला लफ्ज इस्तेमाल नहीं किया उसमें। उसके लिए थोड़ा सा बस ये है कि अब मैं क्या कहूँ
थोड़ा सा रोमानवी साइड पे चले जाएं, फील करें कि एक मैं अक्सर जब मैं फील करता हूँ तो मैं जब कोई चीज़ लिखनी होती है तो जिसको मैं अपना आइडियल बना ले तो मैं फिर ये समझता हूँ कि ये दुनिया में सबसे मुनफरिद है, इस जैसा कोई है ही नहीं। हाँ, लेकिन फिर भी मुंह से ये निकल रहा है बहुत अच्छे लग रहे हैं बस। मैंने एक लास्ट टाइम आवाज़ टीवी पे एक नज़म पेश की थी कि अगर आप सामने हैं अगर मैं आपकी तस्वीर को देखूं तो एक शेर लिखूंगा, और अगर आप मेरे सामने हो तो फिर मैं गज़ल लिखूंगा। वाह वाह। उसका जो मतलब स्टार्ट थी, उन्वान था, वो ये था कि अगर आपकी तस्वीर देखूंगा तो फिर एक शेर कहूंगा, और अगर आप सामने होंगे तो फिर एक गज़ल लिखूंगा। तो वो काफ़ी लंबी गज़ल थी। ये मेरा ख्याल है शायरों की ही मोहब्बत है और शायर ही समझ सकता है इसको। हम आम इंसान नहीं समझ सकते इसको। यार वाह, इंसान तो शायर भी आहिनि। आहिनि पर हो थोरो अपग्रेडेड आहिनि। हाँ, असल में छा आहे त सोचण जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे। कहाणीकार आहे उहो पंहिंजे हिसाब सां सोचींदो आहे, मज़मून निगार आहे पंहिंजे हिसाब सां सोचींदो आहे, ऐं जेको शाइर आहे उन जो सोचणु बिल्कुलु चेंज हूंदो आहे। उहे हसास शयुनि खे बि ॾिसी वठंदो आहे जेके आम माण्हू नथो ॾिसी सघे। सही, इहा ॻाल्हि तव्हां बहितरीनु कई त वाकई शाइर वाकई हसास हूंदो आहे। ऐं इंसान ज़ाहिर आहे जेके बि असां हिते आहियूं सभिनीनि जे अंदरि में एहसासात आहिनि, पर शाइर जे अंदरि हिकु अलॻि ई एहसासु हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं इंसानियत बि सभिनि में आहे, पर हुन जे अंदरि इंसानियत जो हिकिड़ो जेको जज़्बो आहे उहो अलॻि आहे, इन करे हू शाइर आहे। बिल्कुलु सही था चओ। असल में अयाज़ गुले जो शाइर आहे त एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे। त इन्हनि एहसासनि खे हर माण्हू पंहिंजे अंदाज़ में पेश कंदो आहे, ऐं जेकॾहिं को लीडर आहे त उहो पंहिंजे एहसासनि खे तक़रीर ज़रिए ज़ाहिर कंदो आहे, कहाणीकार आहे कहाणियुनि ज़रिए ज़ाहिर कंदो आहे। अहिड़े ई तरह जेको शाइर आहे उहो वरी उन्हनि खे लफ़्ज़नि खे जोड़े तरतीब ॾेई शाइरीअ ज़रिए पंहिंजो एहसासु अवाम ताईं पहुचाईंदो आहे। ज़बरदस्त। त तव्हां हीअं छा था ॿुधायो असांखे? मां बि तव्हांखे शुरूआति हिकु गज़ल खां कयूं था। जी जी। ऐं हिकु गज़ल थो ॿुधायां त तो बिना शहर में रखियो छा आहे। वाह वाह, इहा त ॻाल्हि हक़ीक़त आहे। तो बिना शहर में रखियो छा आहे, शाम जे पहर में रखियो छा आहे। पंहिंजी रहमत असां ते ज़ाहिर कर, पंहिंजी रहमत असां ते ज़ाहिर कर, या ख़ुदा कहर में रखियो छा आहे। दिलि जे ॻाल्हियुनि खे तूं न पाबंद कर, दिलि जे ॻाल्हियुनि खे तूं न पाबंद कर, काफ़ीअ बहर में रखियो छा आहे, तो बिना शहर में रखियो छा आहे। साण नाही त ज़िंदगीअ जे पिरी, साण नाही त ज़िंदगीअ जे पिरी, सचा सफ़र में रखियो छा आहे। ॿिए खे घायल करिन थियूं लहज़े में, ॿिए खे घायल करिन थियूं लहज़े में, ॾस मूंखे नज़र में रखियो छा आहे। ज़िंदगी नाव ख़ुशि रहण जो आहे, ज़िंदगी नाव ख़ुशि रहण जो आहे, पोइ भला फ़िक्र में रखियो छा आहे, तो बिना शहर में रखियो छा आहे। वाह वाह, बेहतरीन। आपको आ जाती है सिंधी समझ? थोड़ी थोड़ी समझ आ जाती है। बेसिकली मेरे जो अबाऊ अजदाद थे ये तकरीबन कोई 40 साल पहले पंजाब से माइग्रेट करके सिंध में ही आए थे। अच्छा अच्छा। तो मेरी तो खैर पैदाइश जो है वो पंजाब की है, लेकिन कराची में मेरी परवरिश हुई। तो हमारी कराची में जब ये मेरे पेरेंट्स आए हैं तो हमारी पहचान जो थी, रहते हम पंजाबी कम्युनिटी में थे, लेकिन हमारी पहचान जो थी अगर किसी ने आना होता तो वो पूछते थे वो सिंधियों के घर में हमने जाना है। तो मेरे अब्बू बोलते थे घर पे, काफ़ी हद तक मैं अंडरस्टैंड कर लेता हूँ। सही। फिर मेरी बहुत अच्छे दोस्त हैं मेरे जिनके साथ मेरी अच्छी संगत है, लेकिन बस ये है कि मैं ज़्यादातर जो मेरा टाइम गुजरता है वो किताबें पढ़ने में, लिखने में। तो इन्वायरमेंट एक हो, गैदरिंग एक हो, तो फिर कुछ ना कुछ बंदे को सीखने के लिए मिलता रहता है। सही सही। तो मैंने चंद दिन पहले एक मेरे एक इटालियन फ्रेंड आए थे पाकिस्तान में, उनसे एक हफ़्ता मेरी बात हुई तो मुझे बड़ी अच्छी लगी इटालियन लैंग्वेज। तो मैंने कहा यार अच्छा चल तू अब जा, फिर देखना मैं करता क्या हूँ। तो एक महीने के अंदर फिर मैंने कोई तकरीबन 85 पेजेस की जो है वो इटालियन लैंग्वेज की किताब लिखी कि आप कैसे इटालियन सीख सकते हैं, हाउ टू लर्न इटालियन। तो बस एक जुनून सा होता है कि कोई काम करना है तो फिर करके दम लेना है। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां इहो ॿुधायो भाउ त तव्हांखे जेको आहे मतिलबु शाइरी जो शौक़ु कीअं थियो, हिन फील्ड में कीअं आया, कंहिंखां मुतासिर थियो या को हादसो थियो, छा हुयो? असल में शाइरी जी जेका मूं शुरूआति कई आहे उहा बचपन खां कई आहे, ऐं 93 94 इन अरसे में मूं शाइरी लिखणु शुरू कई, ऐं 94 में मुंहिंजो पहिरियों जेको गज़ल आहे नज़म आहे ॿाराणो
उहो जागो अख़बार में छपियो। अच्छा अच्छा। यानी कि बचपन खां ई मूं लिखणु शुरू कयो। ऐं उहो जेको दौरु हूंदो, ॿाराणी शाइरी जी जीअं जी हूंदी बिल्कुलु, आहे। उहो जॾहिं वक़्तु हूंदो, दौरु हूंदो, उन टाइम माना मोबाइल वग़ैरह त हुया कोन, ऐं हिकिड़ी महदूद ज़िंदगी हूंदी, पर ओरिजिनल ज़िंदगी हूंदी, नेचुरल ज़िंदगी हूंदी। पोइ उन में किताब हूंदा, रांदीका हूंदा, त अक्सर करे मुंहिंजी उमिरि जा जेके बि छोकिरा हुआ, जेके बि मुंहिंजा फ्रेंड हुआ, क्लास फेलो हुआ, महले वारा हुआ, त उन्हनि जे हथनि में उन दौर में रांदीका हूंदा। ऐं मां उन दौर खां किताब खणणु शुरू कया, किताब पढ़णु शुरू कया, ऐं रांदियूं घटि खेॾियूं, स्टडी वधीक कई। सही। पोइ उन जो रिज़ल्ट इहो निकितो त पोइ मूंखे बि माना शौक़ु थियो त शाइरी मां करे सघां थो या लिखी मां सघां थो। ऐं पोइ मूं लिखणु शुरू कयो। शुरूआति मूं नज़मुनि खां कई, नज़म लिखिया, नसुर लिखियो, कहाणियूं लिखियूं, ॿाराणियूं, मज़मून लिखिया, ऐं पोइ ईअं मुंहिंजे लिखण जी बचपन खां ई शुरूआति थी वई। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, त जीअं तव्हां ॿाराणो जेको आहे शाइरी बि कई आहे, ॿाराणी, त छा उहा अॼु बि थिए थी? असल में हिन वक़्तु ॾिसो न, असांजो जेको दौरु हूंदो हुयो त उन वक़्तु किताब हर महीने ईंदा, ऐं वॾनि वॾनि शाइरनि जा, राइटरनि जा, उर्दू सिंधी अदब जा। ऐं मूं जेका शुरूआति कई उर्दू अदब खां कई। तव्हांखे हिकिड़ी मां कम जी ॻाल्हि ॿुधायां, मां सिंधी शाइरु आहियां, पर मूं जेका स्टडी कई त उर्दू अदब खां कई, लिखण जी शुरूआति उर्दू अदब खां अच्छा। कई, छो त मां उर्दू अदब उन दौर में घणो पढ़ंदो हुयुमि। सही। पोइ असां वटि जेको ख़ैरपुर में माहौल हो, त उन में जेके मैगज़ीन वग़ैरह छपबा हुआ, सिंधी में छपबा हुआ, अख़बारूं घणियूं सिंधी में ईंदियूं, ऐं जेका मूंखे गैदरिंग मिली शाइरनि जी, दोस्तनि जी, राइटरनि जी, उहा सिंधी मिलिया। त पोइ मां बाक़ाइदा सिंधीअ तरफ़ मां राग़िब थी वियुमि। ऐं उन टाइम में जेको लिखण जो रुझान हो वधीक हुयो। हाणे अॼु जे भेट में सिर्फ़ु हर माण्हूअ खे मोबाइल आहे, ऐं जेके किताब आहिनि उहे तव्हां ॾिसो त न छपजण जेतिरा वञी बचा आहिनि, तमामु घटि किताब छपजनि था। ऐं उन में बि जेके किताब छपजनि था त तव्हां ॾिसो त उहे किताब आम माण्हू त पढ़े ई कोन थो। शाइर अदीब ई पढ़नि था, उहे बि मुख़्तसिर था पढ़नि। पोइ हाणे जेको उहो ट्रेंड आहे लिखण वारो, उहो थोरो पहिरियां जे भेट में घटि आहे। घटि थी वियो आहे। सही। तव्हांखे ईअं न लॻंदो आहे त असां वटि अॼु बि खोट आहे सुठनि शाइरनि जी? असल में जेके बि असांजे टहीअ जा शाइर आहिनि, हिन वक़्तु बि सुठो लिखनि था, ऐं तमामु उन्हनि पज़ीराई हासिल बि कई आहे। सुठो लिखियो अथऊं, मुख़्तलिफ़ उन्हनि किताब ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ ख़्याल ॾिना आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो त जेकॾहिं सिंध में काई ज़्यातियूं थियनि थियूं समाजी हवाले सां, धरतीअ जे हवाले सां, त उन्हनि खे सभ खां पहिरियां शाइर था उजागर कनि। पोइ उहे लिखनि था, सुठो था लिखनि, पर जेका हाणे जी टही आहे न, जेके हाणे माना लिखणु शुरू था कनि या सिखणु शुरू था कनि, उन में फ़िक्र जी खोट आहे। माना उहे लफ़्ज़नि खे तरतीब त ॾियनि था, पर लफ़्ज़नि खे गहराई नथा ॾेई सघनि, ऐं पंहिंजी शाइरी जी जेका परवाज़ आहे उहा एतिरी ऊची नथा करे सघनि, ऐं उन जे लाइ माना मुताले जी ज़रूरत आहे। चयो वेंदो आहे त शाइरी जे लाइ जेको आहे न, तव्हांखे आमद थींदी आहे, जेको शाइर हूंदो आहे का न का शइ ज़हन में अची वेंदी आहे, ऐं पोइ उहो कलम बंदि कंदो आहे। पर छा अॼु जे दौर में असांखे इन जूं क्लासिस बि वठणु घुरिजनि, कंहिंखां सिखणु घुरिजे अदब? असल में जेका तव्हां आमद जी ॻाल्हि कई, त इहो माना शाइरीअ जी दुनिया में इहा शइ आम आहे त जेके शाइर आहिनि उहे चवंदा आहिनि इल्हाम थो लहे, शाइरी इल्हाम आहे, असांखे माना आमद थी थिए। मां सम्झां थो ईअं कतई न आहे, छो त मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो मूंसां गॾु आहे। त जॾहिं मां पाण शाइरी शुरू कई त मां इहा कॾहिं बि दावा न कई आहे त को मुंहिंजे मथां इल्हाम लथो आहे या वरी जेको आहे को आमद थी आहे। असां स्टडी कईसीं, पढ़ियासीं, ॿुधोसीं, उन माहौल में आयासीं, उन माहौल में अची असां माना उन्हनि शयुनि खे फॉलो कयोसीं ऐं उन्हनि शयुनि में इन थियासीं। हिकिड़ी शइ इहा। ॿी शइ इहा जेका तव्हां ॻाल्हि कई, ॿियो तव्हां छा पुछा कई? अदब सिखणु घुरिजे? हा, सिखणु घुरिजे। हाणे मां तव्हांखे उहो ॿुधायां त जेको जॾहिं मूं पहिरियां शुरूआति कई लिखण जी, त मुंहिंजो को बि उस्तादु न हुयो। अच्छा। पोइ जॾहिं मां शाइरी पियो कयां, गज़ल पियो लिखां, नज़म पियो लिखां या ॿाराणो ई अदब पियो लिखां, त उन में तरतीब न हुई। असांखे ख़बर न हुई त काफ़ियो छा आहे, असांखे ख़बर न हुई त वज़न बहर छा आहे। पोइ असां बेतरतीब शाइरी पिया कयूं, त उन जे पढ़ण जो माना जेको मज़ो आहे उहो घटि हो। पोइ बाज़ाब्ता तौर ते मां शाकिर सोलिंगे खां सिखिया वरिती, जेको हिन वक़्तु इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ चैनलनि में जेको आहे बरोचीफ़ा रहियो आहे।
वो शायरी में मुंहिंजो उस्ताद आहे, उन मूंखे जेके शाइरीअ जा तौर तरीक़ा सेखारिया, वज़न बहर सेखारियो, त जेका बि मूं माज़ीअ में शाइरी कई बग़ैर वज़न बहर जे, उहा मां सॼी फाड़े छॾी। हा 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 ऐं पोइ जेको मूं किताबु छपिरायो त उन में मां उहा ई शाइरी शामिलु कई जेका मां सिखिया वरिती, सिखिया वठण खां पोइ मूं शाइरी कई। सही सही ज़बरदस्त। तव्हां सां अञा बि कचहरी कंदासीं पर ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो। आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। फिर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा, मुंहिंजे ज़हन मां ॻाल्हि निकिरी वई। जीअं तव्हांखे ख़बर आहे, ज़ाहिर आहे सोशल मीडिया जो दौरु आहे, सभिनीनि न्यूज़ वग़ैरह त ॾिसी छॾी हूंदी। भर वारे मुल्क जी लेजेंड सिंगर आशा भोसले, जंहिंजो कल्ह इंतकाल थी वियो ऐं हिन फ़ानी दुनिया मां हू हली वियूं। पर ॻाल्हि इहा आहे त मां हमेशह चवंदी आहियां त मौसीक़ी जी ऐं एक्टिंग जी, शाइरी जी ऐं इन्हनि शयुनि जी काई बि सरहद न आहे। इहे जुड़ियल आहिनि पाण सां। चाहे उतां जो सिंगर हुजे, चाहे उतां जो एक्टर हुजे, असां उन्हनि खे ॾिसी ॾिसी वॾा थिया आहियूं। असांजा उहे मतिलबु फेवरेट एक्टर्स, सिंगर्स, हर शइ रहिया आहिनि। ईअं ई उते बि असांजे मुल्क जा सिंगर, एक्टर, हर शइ पसंदि कई वेंदी आहे। त उन्हनि खे ॿुधी ॿुधी असां वॾा थियासीं। आशा भोसले साहिबा तमामु बहितरीनु सिंगर्स मां हिकु हुई। छा उन्हनि जा जेके आहिनि आइटम सॉन्ग्स हुया उन दौर जा, जेके फिल्माया विया उन्हनि ते, वरी जेके उन्हनि जा रोमेंटिक सॉन्ग्स हुजनि, ख़ासि करे हिकिड़ो गानो मूंखे ॾाढो उन्हनि जो वणंदो आहे, दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी, ॾाढो बहितरीनु गानो ऐं तमामु हिट गानो उन्हनि जो ख़तूबा, जेको अॼुकल्ह वरी रीमिक्स थी आयो आहे। सो लॉन्ग लिस्ट आहे। जेकॾहिं तव्हां हुननि जा गाना ॿुधणु वेहो त तव्हां चवंदा त बंदि ई न कयां। त इलाही बहितरीनु सिंगर हुयूं। कार्डिक अरेस्ट थियो उन्हनि खे ऐं जेको आहे बसि हॉस्पिटल पुॼियूं आहिनि। थोरी घणी फर्स्ट एड उन्हनि खे ॾिनी वई आहे ऐं उन्हनि खां पोइ ख़बर पई त भई उन्हनि जी डेथ थी वई। 92 इयर्स जी हुयूं जो हुननि जी डेथ थी वई आहे। सो बहरहाल ज़ाहिर आहे लेजेंड जॾहिं वेंदो आहे दुनिया मां त ॾुखु थींदो आहे ऐं उनजी कमी कोई बि महसूसु मतिलबु पूरी नथो करे सघे। महसूसु थींदी आहे उन्हनि जी कमी, पर उन्हनि जी जॻह कोई बि फिल नथो करे सघे। जीअं लता साहिबा हली वियूं त उन्हनि जी जॻह अॼु बि उहा ई आहे, कोई पूरी नथो करे सघे। सो ईअं ई असांजा नुसरत फ़तेह अली ख़ान साहब उहे हलिया विया आहिनि। पर ज़ाहिर आहे जॾहिं राहत फ़तेह अली ख़ान साहब उन्हनि जा बि कलाम ॻाईंदा आहिनि त नुसरत साहब जी जेका हिकिड़ी कमी आहे न, उहा महसूसु थींदी आहे। भले उहे उन्हनि जा भाइटिया हुजनि, शागिर्द हुजनि, कुझु बि हुजे, पर उन्हनि जी कमी हमेशह महसूसु थींदी आहे। ऐं अॼु बि उन्हनि जा जेके बि सॉन्ग्स आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं कवालियूं आहिनि जेके पाइप लाइन में हुयूं, जिन ते कमु थी रहियो आहे, ऐं उहे तव्हांखे मां पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां त उहा यूरोप में कंहिं म्यूज़िशियन खे हथु लॻी जंहिं ते हू कमु करे रहियो आहे। 2026 में चयो वियो हुयो त उहे कुझु उन्हनि जा कलाम रिलीज़ थींदा, पर शायदि उहे रहिजी विया आहिनि ऐं थी सघे थो त कंहिं बि वक़्तु हो रिलीज़ थी वञनि। सो अचूं था पंहिंजे गेस्ट की तरफ। आप ये बताइए, जो मैंने इनसे पूछा था कि आपकी शुरुआत कैसे हुई, वो भी हादसाती तौर पे हुई या आपको शौक था? मुझे मेरी हादसाती तौर पर तो नहीं हुई। मुझे बचपन से ही किताबें पढ़ने का शौक़ था। अच्छा। तो मैं अभी भी मेरे पास तकरीबन कोई 7000 से ज़्यादा किताबें हैं। मेरे पास जो सबसे ज़्यादा पुरानी किताब है वो 1836 की है। तो मुझे किताबें जमा करने का शौक़ था, मैं पढ़ता था और मुझे ये एक शुरू से ही ये लगन थी कि जो मेरे बाकी के दोस्त हैं मैं इनसे थोड़ा सा डिफरेंट नज़र आऊँ। तो इस तरह से फिर आहिस्ता आहिस्ता मैंने लिखना शुरू किया। जैसे मैंने शुरू में बताया कि मैं जब कोई अच्छी चीज़ देखता था तो मैं कोशिश ये करता था कि ये मैं क्यों नहीं कर सकता। तो मैंने जब शायरों को पढ़ना शुरू किया, शायरी को देखा तो मुझे अच्छी लगी। मुझे सबसे ज़्यादा जो पसंदीदा चीज़ लगती है शायरी में, वो खुदा की हम्द करना है। और मैंने
मतलब हमद आप कह सकते हैं, हमारी क्रिश्चियन कम्युनिटी में तो इसे गीत कहते हैं। तो कुछ 300 से ज़्यादा गीत मैंने लिखे हैं। अच्छा 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 अच्छा। तो मुझे रूहानी तौर पर एक तरह से बड़ा जब सा सुरूर मिलता है जब मैं खुदा की हमद करता हूँ। वाह वाह, बेहतरीन। तो फिर साथ साथ ये वाली जो रोमानवी शायरी है, ये तो खैर मैंने छोड़ दी, लेकिन ये मुरीद साहब ने मुझे इनकरेज किया। मैंने घर पे जाकर अपनी वाइफ से डिस्कस किया, तो मैंने कहा यार मैं तो मतलब एक मेरी फील्ड ही बिल्कुल डिफरेंट हो गई है। अब अगर मैं रोमानवी शायरी करूँगा तो लोगों ने कहना ये किस तरफ चल पड़े। तो उन्होंने कहा नहीं, ऐसी कोई बात नहीं है। देखिए, सबसे पहले नंबर पर तो मुखालफत मैं करूँगी ना, तो मैं खुद आपको ये कहती हूँ कि ये टैलेंट है आपका, इसे दुनिया के सामने आना चाहिए, पता हो कि आप क्या कुछ कर सकते हैं। तो उन्होंने फिर पहले मुझे मुरीद साहब ने थोड़ा सा इनकरेज किया, घर पे जाकर रही सही कसर उसने पूरी कर दी। सही। तो मैंने फिर लिखना शुरू किया। तो इस तरह से फिर ये 2 किताबें जो हैं। कैसा लगा इतने अरसे बाद दोबारा जब आपने कलम उठाया और लिखने बैठे तो खौफ क्या भी आता फीलिंग था, थी? खौफ भी आता था कि हो सकता है कि मेरी वाइफ मुझे इनकरेज तो कर रही है, लेकिन कहीं ना कहीं मुझे टेस्ट ही ना कर रही हो कि ये देखती हूँ मैं लिखते हैं कि नहीं लिखते, और ऐसा ना हो कि मैं लिख दूँ तो फिर वो मुझे बोले अच्छा ये बात है। हाँ। तो लेकिन ये है कि बड़ी कोऑपरेटेड है, प्यार करने वाली है, इनकरेज करने वाली है। मुझे हर काम में उसने सपोर्ट किया। अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। तो लाइफ पार्टनर का मकसद ही यही होता है कि हाँ जी। आपको सपोर्ट करे। अच्छा, कभी घर के कामों के लिए कुछ भी हो, मैं लिखने बैठा हूँ, स्टडी करने के लिए बैठा हूँ, उसने कभी मुझे तंग नहीं किया। बल्कि वो बाज़-औक़ात ऐसा होता है कि जब मैं लिख रहा होता हूँ या कुछ कंपोजिंग वगैरह कर रहा होता हूँ, तो समटाइम्स ऐसा होता है वो दूसरे कमरे में जाके बैठ जाती हैं कि आप डिस्टर्ब ना हो, सही। आप जो काम कर रहे हैं पूरा कंसीडर करें और उसको अच्छे से अच्छा बहुत लिखें। अच्छी बात है, इसी तरह होना चाहिए। कोऑपरेटिव अगर आपकी बीवी या हस्बैंड हो तो आपकी ज़िंदगी बड़ी आसान हो जाती है। आसान हो जाती है, इसमें कोई भी मतलब शक नहीं है। ये देखिए, मैं इसको इस तरह से कहता हूँ कि मियाँ बीवी 2 गाड़ी के पहिए हैं, टायर हैं, और अगर एक पंचर हो जाए तो गाड़ी कैसे चलेगी? सही बात। तो ये दोनों का बराबर होना बैलेंस होना ठीक है, बहुत बैलेंस ज़रूरी बड़ा ज़रूरी है, दोनों में हवा भी बराबर ही हो। ये बात सही की आपने। स्पेयर पार्ट, अच्छा ये स्पेयर की तरफ जा रहे हैं। अच्छा, तव्हां वटि आहे छा स्पेयर पार्ट? बस साईं खे मशवरो ॾिनो आहे। नहीं, वो हमें ना स्पेयर पार्ट वाला चक्कर नहीं होता, एक के साथ ही सारी ज़िंदगी गुजारनी है। माशाल्लाह, बेहतरीन। सही आहे सही आहे। अच्छा, तव्हांखे यादि आहे तव्हां जेको पहिरियों शेर लिखियो हुयो ऐं उहो कहिड़ो हुयो? असल में मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं ॿाराणी शायरी खां ॿाराणी शुरूआत कई। शायरी कई, ऐं ॿाराणी शायरीअ खां पोइ उन जूं सिर्फ़ु 2 सिटूं मूंखे यादि आहिनि। आप शेयर करणु चाहींदो? इल्म जी जोत जलायो ॿारो, इल्म जी जोत जलायो ॿारो, हक़ सच खे अपनायो ॿारो। वाह वाह, ईअं पूरो नज़म हो, पर हाणे बाक़ी ज़ाहिर आहे। शायरी मूंखे हा यादि हा न आहे। हा। हींअर कुझु ॿुधाइणु चाहींदो? हींअर तव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ऐं साईं बि जेको आहे ग़म वधाइण खां सिवा छा थो अचई, ग़म वधाइण खां सिवा छा थो अचई, दिलि जलाइण खां सिवा छा थो अचई। तूं गुस्से में थांव थी भञंदी रहें, तूं गुस्से में थांव थी भञंदी रहें, ख़ार लाहिण खां सिवा छा थो अचई। प्यार ते मुक़ररु करीं थो तूं हदूं, आज़माइण खां सिवा छा थो अचई। मां थो पकड़ियां तूं वञे पासो कंदो, हथ छॾाइण खां सिवा छा थो अचई। वाह वाह, ऐं आख़िरी शेर, हुन बि मूंखे नेठि जीवन चई ॾिनो, हुन बि मूंखे नेठि जीवन चई ॾिनो, शेर ठाहिण खां सिवा छा थो छा अचई। थो अचे। इहो पंहिंजी वाइफ लाइ त न लिखियो अथव? न, इहा असल में वाइफ खां घणो अॻु शाइरी थियल आहे, अच्छा, ऐं शादी मूं 2013 में कई आहे। ओ अच्छा अच्छा, सही। 13 में, अच्छा ठीकु आहे। हा माशाल्लाह, 12-13 साल थी विया जी, शादी बिल्कुलु। खे। माशाल्लाह। त पोइ इहो शेर ॿुधायो हुयवसि? उहो पूरो हुन किताब पढ़ियो आहे मुंहिंजो। पोइ इन ते छा चई? असल में ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, ज़िंदगीअ में को बि अहिड़ो शख़्स मां सम्झां थो न आहे जंहिं ज़िंदगीअ में मोहबत न कई हुजे सही। ऐं उनजी ज़िंदगीअ में को आयो न हुजे। त इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंखे माना बाशऊर माण्हू या समझदार औरत हुजे, मर्द हुजे, क़बूल समझे कंदो थो, आहे। हा हा। त उन ते माना टसल करणु त माना फज़ूल आहे। ऐं मुंहिंजी घरवारी बि माशाल्लाह सुलझल आहे, ऐं मूं बि MA कई आहे त हुन बि MA कई आहे, पढ़ी लिखी आहे। सही। ऐं उन कॾहिं बि माना मुंहिंजे शयुनि ते एतिराज़ु न कयो आहे, जीअं साईं ॻाल्हि कई। सही सही सही। त
उन जी मूंखे बि ईअं ई सपोर्ट रही आहे सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि ऐं उन जी सपोर्ट खां ई पोइ मां ॾिठो आहे त जेके ज़िंदगीअ में मुंहिंजे ज़िंदगीअ में बहितरियूं आयूं आहिनि, जेके सुठियूं शयूं थियूं आहिनि उहे उन जे सपोर्ट जे करे थियूं आहिनि। है। माशाल्लाह बेहतरीन। आप कुछ सुनाएंगे अभी? हाँ ज़रूर। कुछ पंजाबी सुना दें। अच्छा, पंजाबी में ये पिछले महीने मैंने एक लिखी थी, थोड़ा बहुत अंडरस्टैंड करते हैं आप? हाँ, थोड़ा बहुत। ओके। दुश्मन यार बना के वेखे, दुश्मन यार बना के वेखे, वैरी गल नाल ला के वेखे। दुश्मन यार बना के वेखे, वैरी गल नाल ला के वेखे, ओनू राजी रखन खातिर, ओनू राजी रखन खातिर की भेस वटा के वेखे। जेड़ा मेरा दर्द ना समझे, जेड़ा मेरा दर्द ना समझे, मेरी थां ते आके वेखे। जो मेरा दर्द नहीं जानता वो मेरी जगह पर आकर देखे, फिर उसे पता चलेगा। जेड़ा मेरी हार च खुश वे, एक बंदा है वो मुझे हारा हुआ देखना चाहता है। जेड़ा मेरी हार च खुश वे, मिन्नू ज़रा हरा के वेखे। ज़बरदस्त। वो हरा कर तो देखे मुझे, वो मुझे हारा हुआ देखना तो चाहता है, हरा कर तो देखे। और आखिरी है, अंजुम जेड़ा पैर वे वड्डदा, अंजुम जेड़ा पैर वे वड्डदा, मोढियां तीकर आके वेखे। जो मेरे पाँव काट रहा है वो मेरे कंधों तक तो आकर देखे। पाँव ही काट रहा है, बस यहीं तक उसकी अप्रोच है और यहीं पर वो काम ख़त्म कर देता है। मज़ा तो फिर है ना वो मेरे कंधों तक आए, सही, बराबरी का तस्वीर बराबरी का हो। सही सही तो सही। इसलिए मैं अक्सर जो मुखालिफ होता है मैं ये सोचकर माफ़ कर देता हूँ, दरगुजर कर देता हूँ, यार ये मेरे लेवल का नहीं है, मैं क्या इससे मुकाबला करूँ। तो ये यहीं पर बस पाँव काट के निकल गए आगे। मतलब मेरा बराबरी का जो कॉन्सेप्ट है वो ये है कि इल्मी लिहाज से, अदबी लिहाज से मैं जो कुछ कर रहा हूँ ये करके मेरे सामने आओ ना, बराबर आओ मेरे। तो मुझे पता चले आप खुद भी कुछ नहीं करते, करने वालों की राह में भी रुकावटें खड़ी करते हैं। सही। तो ये कॉन्सेप्ट है कि जो बंदा मुखालफत कर रहा है उसकी मुखालफत पे तवज्जो ना दे, अपने काम पे फोकस करें। सही। अच्छा, आप साथ साथ एजुकेशनिस्ट भी हैं, जी। ठीक है? तो मुझे ये बताइए कि आप ज़ाहिर है एक एजुकेशन भी दे रहे हैं, तो आपके पास जो भी बच्चे एजुकेशन ले रहे हैं, तो आपका यहाँ पे जिक्र हुआ हुआ है कि आप CEO हैं। रियल बाइबल कॉलेज। हाँ, जी। तो उसमें क्या आप एजुकेट कर रहे हैं बच्चों को? देखिए मैं हिस्ट्री पढ़ाता हूँ और रियल बाइबल कॉलेज जो है ये बेसिकली एक रिलीजियस बाइबल कॉलेज है। इसमें तौरेत, ज़बूर, इंजील, हिस्ट्री की किताबें हैं और यहाँ पर मेरे पास जो स्टूडेंट है वो मोस्टली जो है वो एडल्ट हैं। अच्छा, जैसे आप ये समझ ले कि जैसे कोई दारुल है तो वहाँ पर मौलाना हजरात तैयार किए जाते हैं। तो जो हमारा बाइबल कॉलेज है यहाँ पे हमारे चर्च के पादरी तैयार किए जाते हैं। मैं पादरियों को पढ़ाता हूँ। सही सही। हाँ जी। सही सही। अच्छा, उसके बाद फिर उनकी जो है एक ड्यूटीज लगाई जाती हैं चर्चिज़ वगैरह में। हाँ जी। फिर आगे अगर कोई फर्दर स्टडी करना चाहता है उसको फिर मैं अब्रॉड के लिए भी करता हूँ। फुली फंडेड स्कॉलरशिप कोर्सेज होते हैं USA में, UK में है। तो अगर कोई जाना चाहता है, अभी मैं जो कोर्स लिख रहा हूँ इसमें हमने इसको जो नाम दिया है वो है स्कॉलर कोर्स। अच्छा अच्छा। इसमें 3 साल का ये जो हमारा कोर्स है इसमें 17,000 सवालों के जवाब हम, मतलब जो भी हमारे पास आएगा 17,000 सवालों के जवाब उसके पास होंगे। 17,000 सवालों के जवाब? जी। और बड़ी बड़ी नायाब किताबें, बड़ी बड़ी ज़ख़ीम किताबें, बड़ी बड़ी एक्सपेंसिव किताबें, जहाँ तक लोगों की रसाई नहीं है वो किताबें मेरे पास हैं। मैं वहाँ से मटेरियल इकट्ठा करके उनको तैयार कर रहा हूँ। और फिर मेरी कोशिश ये है, मेरे एक उस्ताद हैं, बुज़ुर्ग हैं, लाहौर में होते हैं, तो वो अक्सर एक बात कहते थे कि एक अच्छा उस्ताद वो है जो अपने तालिब इल्म की या अपने स्टूडेंट की इस तरह से तरबियत करे कि वो उसका अपना बेटा है। ज़बरदस्त। तो मैंने कभी भी, मैं अपने स्टूडेंट्स को अक्सर ये कहता हूँ मेरा सीना जो है ना उस दिन इतना चौड़ा हो जाएगा जिस दिन आप मेरी जगह पे खड़े होंगे।
आप पढ़ाएं, आप आएँ सामने, मुझे खुशी होगी, मैं बैठ कर देखूँ आपको। ज़बरदस्त, माशाल्लाह। ये तो बहुत अच्छी आपने बात बताई कि आप मतलब एडल्ट्स को पढ़ा रहे हैं और मतलब जो पादरी की उस पे लेवल पे आते हैं, तो आपका भी तो एक लेवल बड़ा हो गया ना। मतलब आप जो माशाल्लाह इतने अच्छे अच्छे पादरी तैयार कर रहे हैं चर्च के लिए। आज मेरे बहुत सारे स्टूडेंट हैं लाहौर में, काफ़ी चैनल्स हैं वहाँ पे, वो चैनल्स चला रहे हैं, अपने बाइबल कॉलेज उन्होंने खोले हुए हैं, वर्किंग कर रहे हैं। मुझे देखकर उनको खुशी होती है कि आज जिन पे हमने थोड़ा वर्क किया है तो आज वो किसी मकाम पे पहुँचे हुए हैं। माशाल्लाह, बेहतरीन। यहाँ पर पाकिस्तान में बेसिकली एक सबसे बड़ी चीज़ जो मैंने देखी है ना, वो है हौसला अफजाई की कमी। हम इनकर्ज नहीं करते किसी को। अगर कोई बंदा करने वाला है तो हम फ़ौरन कहते हैं नहीं आप नहीं कर सकते, ये आपके लिए मुश्किल है। अभी भाई मैं ज़्यादा अंडरस्टैंड नहीं कर पाया, लेकिन वो बता रहे थे कि उन्होंने शायरी लिखी तो वो शायद उन्होंने किसी को दिखाई तो उन्होंने फाड़ के फेंक दी। मेरे पास अगर वो शायद ये मेरे पास लेकर आते तो मैं इनको कहता कि ये आपने बहुत अच्छी कोशिश की है, लेकिन अगर इसमें थोड़ा सा आप और तड़का लगा दे तो ये और ज़्यादा खूबसूरत हो जाएगी। एप्रिसिएशन नहीं है यहाँ पे। एप्रिसिएशन नहीं है। हमारी कोशिश ये होती है कि जिस सीट पे मैं बैठा हूँ कोई दूसरा ना आ जाए। आप अपने साथ करें तैयार। ये भाई कंस्ट्रक्शन के काम करते हैं, तो इनके पास कंस्ट्रक्शन के काम में जितने ज़्यादा वर्कर होंगे इनका काम उतना अच्छा होगा। सही। अब इनको एक 6-7 मंजिला बिल्डिंग का कॉन्ट्रैक्ट मिल गया तो इनके पास सिर्फ 2 बंदे हैं, तो ये कैसे करेंगे? सही बात है। लेकिन अगर 20 बंदे होंगे तो वो काम जल्दी ही हो जाएगा, बिल्कुल अच्छा हकीकत भी हो बात जाएगा। है। अच्छा, तो जर्नलिस्ट भी रहे आयो ना? जी बिल्कुल। वो कहिड़ो वक़्तु हुयो? जर्नलिस्ट मूं तक़रीबन 2005-6 खां पोइ मूं सहाफ़त शुरू कई ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में मां उन्हनि जो रिपोर्टर रहियसि। अच्छा। ऐं 2013 में TV1 न्यूज़ 1 जेको टीवी चैनल आहे उर्दू जो, उन्हनि जो मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर रहियसि। अच्छा अच्छा। ऐं उन खां पोइ 20 में वरी जेको आहे जॾहिं कोरोना जो दौर हुयो, माण्हू कोविड वारो घरनि में टाइम, महदूद हाँ। थी विया, त पोइ मां जीअं यूट्यूब ते चैनल थींदा आहिनि उन हिसाब सां मूं व्लॉग शुरू कया ऐं अॼु ताईं माना उहो सिलसिलो ब्लॉगिंग कयो हलंदो पिया। अचे पियो। यूट्यूब चैनल आहे जी, तव्हांजो जी। पंहिंजो। त तव्हां सहाफ़त छो छॾी? सहाफ़त मूं छॾी न आहे, असल में छा आहे त माना उहा सिलसिलो आहे। पहिरियां अख़बारनि जो हुयो, अख़बारनि जो जॾहिं दौरु कुझु पुराणो थी वियो, माण्हुनि अख़बारूं पढ़णु घटि कयूं, त पोइ असां टीवी चैनल ॾे आयासीं। टीवी चैनल में मूं TV1 न्यूज़ जो मां रिपोर्टर रहियुसि ऐं 2-3 साल मां उन में जेको आहे रिपोर्टिंग कई। उन खां पोइ असांजो आहे कंस्ट्रक्शन जो कमु आहे, जॾहिं असांजी वर्क शुरू थींदी आहे त पोइ असां बिज़ी थी वेंदा आहियूं। पोइ उन इदारे खे मां टाइम कोन ॾेई सघियो, ज़ाहिर आहे TV1 वॾो इदारो उर्दू जो। ऐं उन खां पोइ कुझु साल मां जेको आहे कंस्ट्रक्शन में लॻी वियुसि ऐं कुझु वरी सॉफ्टवेयर जा प्रोजेक्ट मूं शुरू कया सही। जेके पूरी सिंध में मुंहिंजा हलंदड़ हुया। सॉफ्टवेयर जो बि मुंहिंजो कमु रहियो आहे, जेके बि गवर्नमेंट मुलाज़िम रहिया आहिनि उन्हनि जी असां डेटा सेव कई आहे, उन्हनि जा असां सर्विस कार्ड ठाहिया आहिनि ऐं जेको आहे पटे वाले खां वठी कमिश्नर ताईं मूं उन्हनि जा कार्ड ठाहिया आहिनि, उन्हनि जी डेटा सेव कई आहे। पोइ जॾहिं करोना आई त वरी उहे प्रोजेक्ट बि मुंहिंजा क्लोज़ थी विया। ओके ओके। पोइ जॾहिं मां घर में वेठो हुयुमि त पोइ असांजे जेको तबियत में हिकिड़ो तहरुक आहे त वेहणु न ईंदो आहे ऐं जेके बि माना अवामी मसाइल आहिनि उन्हनि खे मुंहिंजी कोशिशि रही आहे त मां उजागर करण जी कोशिशि कई आहे। त जेके अवामी मसाइला आहिनि, माण्हुनि सां मामला आहिनि, परेशानियूं आहिनि, त उन्हनि खे जेको असां में टैलेंट रपाक ॾिनो आहे शाइरीअ ज़रिए, सहाफ़त ज़रिए, उहो पहुचाइजे अवाम ताईं। सही। ऐं पोइ इहे मूं व्लॉग वग़ैरह ठाहिया ऐं उहो सिलसिलो अॼु ताईं हलंदो अचे पियो। माशाल्लाह। जी। कंस्ट्रक्शन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हींअर तव्हां छा था ॾिसो पाकिस्तान जे अंदरि कंस्ट्रक्शन जो कमु तमामु घणो आहे। जाइ जाइ ते ॾिसूं था कंस्ट्रक्शन्स बि थियनि थियूं, चाहे बिल्डर्स आहिनि, डेवलपर्स आहिनि, XYZ सभु आहिनि, पर फ्यूचर तव्हांखे छा थो नज़र अचे? असल में इहो हिकिड़ो मुंझाईंदड़ सुवालु आहे ऐं उन ते एतिरो खुली ॻाल्हाए नथो सघिजे। बहरहाल मां मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसो, कंस्ट्रक्शन हिन वक़्तु ग़रीब माण्हूअ जे पहुच खां चढ़ी वई आहे। उहा ई ॻाल्हि आहे न। तव्हांखे छा जॾहिं थो लॻे त हिकिड़ो हिकिड़ो ग़रीब पंहिंजे ख़्वाबनि जो महल न पर हिकिड़ो घर ई चइजे उहो ठाहे सघे थो? जी बिल्कुलु, मां उहा ई ॻाल्हि कयां पियो त पहिरियां कंस्ट्रक्शन सवली हुई न। माण्हू जेकॾहिं पंहिंजो को घर तामीर कंदो हो त उन में एतिरो ख़र्चो न ईंदो हो ऐं बिल्डर जेके ठाहींदा हुया, फ्लैट वग़ैरह ठाहींदा, विलास ठाहींदा, उन में एतिरो ख़र्चो न हूंदो। या असां मुंहिंजो घणो कमु रहियो आहे, असां कमर्शियल कमु कयो आहे त गवर्नमेंट जे प्लाट ते असां
जेको आहे दुकानूं तामीर कयूं आहिनि, मथां ऑफिसूं तामीर कयूं आहिनि, त उहो जेको दुकान उन दौर में असां 4 लाख रुपए में ॾींदा हुआसीं, 5 में ॾींदा हुआसीं, हिन वक़्तु उहो दुकान असां उन्हनि खे 50 लख में 60 लख रुपए में था ॾियूं। जेको फ्लैट कंहिं टाइम में माण्हू 5, 8, 10, 15 लखनि में तामीर थींदा या ख़रीद कंदा, त हिन वक़्तु तव्हां कराचीअ जी सूरत हाल ॾिसो त काई बि नई बिल्डिंग आहे उन में तव्हांखे 2 कमरनि वारो घरु या फ्लैट 1 करोड़ खां घटि न मिलंदो। ऐं इहो एतिरी कास्ट आहे जो ग़रीब माण्हू त माना हाणे नथो अफोर्ड करे जेको आहे घरु वठणु उन जे लाइ हिकिड़ो ख़्वाबु बणिजी वियो आहे। सर परचेज त परे जी ॻाल्हि, रेंट ते जेके घर मिलनि था कंस्ट्रक्शन उहो बि खे हींअर चवण जो नथो मक़सदु इहो आहे त अफोर्ड कंस्ट्रक्शन करे खे सघे कोई एतिरो माण्हू। महांगो कयो वियो हा। आहे जो माना हिकु कंस्ट्रक्शन करणु हर माण्हूअ जे वस खां ॿाहिरि थी वई आहे ॻाल्हि। ऐं जेकॾहिं बिल्डर वग़ैरह कनि था, गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर कनि था, त उहे शयूं बि ग़रीब माण्हू ताईं नथियूं पहुची सघनि। उहो बि को सरमाएदार थो वठे, इन्वेस्टर थो वठे, ऐं जेकॾहिं को घरु ख़रीद बि करे थो त जेका माण्हुनि जी सूरत हाल आहे मुआशी, त औरतूं पंहिंजा ज़ेवर विकिणे बि माना घर जो जेको आहे न अफोर्ड नथियूं करे सघनि। त इहा हिन वक़्तु पाकिस्तान में असांजे मुल्क में सूरत हाल आहे, पर इनशाअल्लाह अल्लाह कंदो बहितरी ईंदी। ख़ैर मार्केट त अप एंड डाउन थींदी ई रहंदी आहे, कॾहिं मार्केट हाई हूंदी आहे, कॾहिं मार्केट लो हूंदी आहे, पर हिन टाइम जेको आहे काफ़ी हाई हली रही आहे मार्केट। सही। सो वधीक बहरहाल हिन ते नथा ॻाल्हायूं छो त ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं जल्दी हाज़िर था थियूं। आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿीहर तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में। उमेद आहे त तव्हांखे शो पसंदि ईंदो हूंदो ऐं असां सां गॾु जेके हिते ज़बरदस्त पोइट्स वेठा आहिनि सो चाहींदसि त कुझु न कुझु उन्हनि खां ॿुधिजे। क्या सुना रहे हैं अभी आप? ये चंद दिन पहले मैंने कुछ लिखा था। हंसी तुम सा नहीं है, हंसी तुम सा नहीं है ज़माने के हसीनों में, वाह वाह। हंसी तुम सा नहीं है ज़माने के हसीनों में, नहीं है नाज़नी कोई सभी इन नाज़नीनों में, वाह वाह। ज़बरदस्त। नहीं है नाज़नी कोई सभी इन नाज़नीनों में, वफ़ादारी मोहब्बत ये बड़ी अनमोल फसलें हैं, वफ़ादारी मोहब्बत ये बड़ी अनमोल फसलें हैं, कहाँ उगती हैं ये बेबर्ग व बंजर ज़मीनों में। वाह वाह। ज़बरदस्त। वो बदनसीब था ढूंढ ना पाया खुद को, वो बदनसीब था ढूंढ ना पाया खुद को, मेरी दुआओं में सजदों में और मेरी जबीनों में। वो ढूंढ ही नहीं पाया खुद को, वो बदनसीब था ढूंढ ना पाया खुद को, मेरी दुआओं में सजदों में और जबीनों में, मुयस्सर वो भी मिले हमको, थोड़ा सा बैड वर्ड है इस आगे आ रहा है, मुयस्सर वो भी मिले हमको दुनिया के कमीनों में, मुयस्सर वो भी मिले हमको दुनिया के कमीनों में, जिन्हें हम पाल रहे थे अपनी इन आस्तीनों में। आजकल के आस्तीन के सांप नहीं है, मैं कहती हूँ आस्तीन के एनाकोंडा है। यही वही थोड़ा सा है कि वो भी हमें उन लोगों में जाके मिले जिन्हें हम जिनको हमने आस्तीनों में पाला था। मैं समझा था मेरी दुश्मन ये दुनिया है ज़माना है, मैं समझा था मेरी दुश्मन ये दुनिया है ज़माना है, मगर मुझको तो सारे मिल गए हैं आस्तीनों में, वाह वाह। मगर मुझको तो सारे मिल गए हैं आस्तीनों में, तलातुम ना भी हो डूबना उनका मुकद्दर है। समंदर में जो तूफान आता है, तलातुम ना भी हो डूबना उनका मुकद्दर है, छेद हो जाता है कमतर सा भी जिन सफ़ीनों में। अगर कश्ती में छोटा सा भी सुराख हो वो डूबे डूबे। अजब तुम शख्स हो गंवा के अपनी ही गफलत से, अजब तुम शख्स हो गंवा के अपनी ही गफलत से, वो हीरा ढूंढने निकले हो अब तुम तो खजीनों में। वाह।
अजब तुम शख्स हो गंवा के अपनी ही गफलत से वो हीरा ढूंढने निकले हो। अब तुम तो खजीनों में अगर तुम छोड़ दो अंजुम को, अगर तुम छोड़ दो अंजुम को समझ कर अदना व कमतर, ये रखना याद वो ना फिर मिलेगा फिर खजीनों में, ज़बरदस्त। वो फिर खजानों में भी नहीं मिलेगा। वाह वाह बेहतरीन। और इसी का दूसरा जो था वो अगर इजाज़त हो तो, जी जी। जानकर संग तुमने फेंक दिया, जानकर संग पत्थर, जानकर संग तुमने फेंक दिया, हम तो नायाब थे खजीनों में, सोचकर हमको तुम गवाना ज़रा, सोचकर हमको तुम गवाना ज़रा, हम मिलेंगे ना फिर नगीनों में, सोचकर हमको तुम गवाना ज़रा, हम मिलेंगे ना फिर नगीनों में। क्या कहा है कि जहर उगलोगे, क्या कहा है कि जहर उगलोगे। उगलोगे, सांप पाले थे आस्तीनों में। वाह। क्या कहा है कि जहर उगलोगे, सांप पाले थे आस्तीनों में। और आखिरी है, देख अंजुम फलक की रौनक है, देख अंजुम फलक की रौनक है, तुम मिलाते रहे दफीनों में, तुम मट्टी में मिलाते रहे और आज वो फलक की रौनक बन गया। बेहतरीन। तो ये उन सारे मोहसिनों के नाम, उन सारे दोस्तों के नाम जो मेरे नुकसान को देखना चाहते थे, जो मुझे खाक में मिलाना चाहते थे, ये उनके लिए है। देख अंजुम फलक की रौनक है, तुम मिलाते रहे दफीनों में। अच्छा, कोई ऐसा हादसा या कोई ऐसी चीज़ हुई जो आपको पता लगा, वैसे तो सराउंडिंग्स में पता चल जाता है कि जेलसी फील हो जाती है, लेकिन कोई कोई होता है छुपा रुस्तम जो पीठ पीछे वार करता है, बेशुमार, मिले इस तरह? बेशुमार, अनगिनत। फिर क्या किया आपने उनके साथ? माफ कर दिया। हाय हाय, इतनी आसानी से जान छोड़ दी। ये सिंपल सा हल है, माफ कर दें। मैं बदला लेने का कायल नहीं हूँ। नहीं, बदला ना भी, लेकिन उनको फिर दिखाना चाहिए देखिए, आईना। मैं एक चीज़, मेरे एक शुरू से मुझे चंद दिन तकरीबन 5 महीने पहले मैंने कुछ दोस्त लिखने वाले थे, तो मैंने उन्हें कहा कि यार मैं आपको ना एक एडवाइस करता हूँ, मेरा प्रिंटिंग से भी वास्ता है। अच्छा अच्छा, सही। तो मैंने कहा कि मैं ना चाह रहा हूँ कि हम एक मैगज़ीन शुरू करें, उसमें आप सबकी तहरीरें हों, हम उस मैगज़ीन को पब्लिश करते हैं और आपकी तहरीरें जो हैं ये आपको 200-300 साल की ज़िंदगी दे देंगी। आए मिलकर अपनी अपनी एक तहरीर दें, हर 2 महीने के बाद हम एक मैगज़ीन शुरू करते हैं। काफ़ी लोगों ने, बल्कि समझ ले 99% लोगों ने मुझे डिस्करेज किया। ओहो, मेरा हौसला पस्त किया, छोड़े ये नहीं होगा, तरह तरह के बहाने। मैं बड़ा परेशान, यार मैं इनके लिए इतना कुछ सोच रहा हूँ कि ये आगे आए, सामने आए, दुनिया इनको जाने, लेकिन ये कोई पॉजिटिव आंसर ही नहीं मुझे दे रहे। तो मैंने हिम्मत हार दी, लेकिन 1 महीने के बाद फिर वो जुनून उठा कि नहीं यार ये अच्छी बात नहीं है। मैंने फिर 20 डेज़ के अंदर वो ही मैगज़ीन जो है वो सारा कंप्यूटर पे कंपोज करके बिल्कुल एक मास्टर कॉपी तैयार करके, तो मैंने उन्हें कहा ये देखिए ये काम मैं अकेला भी कर सकता हूँ, लेकिन मैं ये चाह रहा था कि हम सब मिलकर करें। सही। मुझे वन मैन शो बनने का शौक नहीं है, मैं चाहता हूँ मिलकर करें काम, सब मिलकर करें। हमारे पंजाबी में एक मुहावरा है कि अगर आपने गुड़ भी खाना है तो वो कपड़ा लेकर खाएं, किसी को पता ना चले कि आप गुड़ खा रहे हैं। तो मेरी अपनी थिंकिंग ये है कि ये एक ऐसा लॉजिक है कि गुड़ भी खाना है तो छुप कर खाएं, आपने खाना है तो सबको शामिल करके शामिल खाएं। करें, लेकिन यहाँ पे गुड़ हजम नहीं होता ना बहुत लोगों को, गर्म होता है ना, हाँ, इसलिए। अच्छा जी, तहां जी लाइफ में कोई अहिड़ो हादसो तव्हांखे महसूस थियो हुजे त भाई अहिड़नि माण्हुनि खां साइड करे छॾिजे? असल में ॾिसो, हे जेको टाइम हले पियो त हर माण्हू खे अहिड़ा खोड़ माण्हू था टकिरजनि जेके उन्हनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु कनि ऐं उहे उन जे एतमाद खे ठेस था पहुचाइनि ऐं उहे क़दम क़दम ते उन्हनि सां दगा था कनि, धोखो था कनि। ऐं ज़ाहिरी आहे इन्हनि खां को बि बचियल न आहे, असां बि उन जी सोसाइटी, उन जी मुआशिरे जो हिसो आहियूं। यानी दंगेल आहियूं हा, सभिनीनि त जा, इन अहिड़नि मां को माण्हुनि बि बचियल न आहे, इहो हर हिक सां थिए पियो। जा। सही। त उन्हनि जे लाइ का शाइरी कई अथव अहिड़नि दोस्तनि जे लाइ? हा जी, बिल्कुलु। हिकिड़ो वाक़ियो मूंसां थियो आहे 2023 में। अच्छा। त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो 30 सालनि जो, ऐं उन सां मुंहिंजी पार्टनरशिप हुई, ऐं जॾहिं मुनाफ़े जो टाइम आयो त माना उन उहो शेयर ॾियण खां इनकार कयो। ओहो, सही। त पोइ जेके मुंहिंजूं कैफ़ियतूं हुयूं, पैसनि खां वधीक त रवैयनि जूं हुयूं या वक़्त जूं हुयूं, त हिन शख़्स सां मुंहिंजो 30 साल वक़्तु गुज़रियो आहे।
ऐं चाहे दुनिया कुझु बि करे छॾे आहे हिन खे ईअं ही करणु न न करे, खपंदो हाँ, छो त एॾो उन सां पुराणो पार्टनरशिप वास्तो। अलावा हुई दोस्ती त वरी अञा पुराणी हुई बचपन खां हुई। पोइ उन ते हिकिड़ो शेर मूंखां लिखिजी वियो त संगत में जे तूं गदार थींदे, संगत में जे तूं गदार थींदे, समूरी सिंध में ख़ुआर थींदे, असांजा हक़ बि ठगे न सघंदे, खणी जो हाजी ज़वार थींदे। वाह त जेका मुंहिंजी शाइरी आहे उन में सिर्फ़ु इहा शइ न, पर जेके बि समाज में अणबराबरियूं आहिनि ऐं जेके अहसास महरूमियूं आहिनि माण्हुनि सां, असां सां, ऐं जेके बि तकलीफ़ूं आहिनि, मूं कोशिशि कई आहे त पंहिंजी शाइरीअ में सचायूं बयानु कयां। ज़बरदस्त। ऐं मुंहिंजे पहिरें किताब में बि इहा शइ शामिलु आहे। ऐं जेको ॿियो मुंहिंजो किताबु ईंदो त हाणे त असां खां जेका रोमेंस ते शाइरी थींदी न आहे, ऐं असां खां जेके हिन वक़्तु शाइरी थिए बि पई त उहा थिए ई माना माण्हुनि जे तकलीफ़ुनि ते थी, माण्हुनि जे सुरनि ते थी थिए। ऐं जेको ॿियो मुंहिंजो किताबु ईंदो उन में इहे सभु शयूं शामिलु आहिनि। सही। हींअर केतिरा किताब अची चुका आहिनि तव्हांजा? हींअर मुंहिंजो हिकु किताबु बि अची चुको आहे, ॿियो अच्छा। शाइरीअ जो बसि इनशाला अचण वारो आहे। ऐं कोशिशि हूंदी त हिन साल में ई जून जुलाई अगस्त ताईं अची वञे। इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं उन खां पोइ हिकिड़ो वरी अदब ते बि आहे, नसुर ते, सही उहो अलावा आहे। पोइ इन खां पोइ वरी उनखे छपाइण जी तयारी सही। कंदासीं। त हींअर कुझु ॿुधाईंदव असांखे? हींअर हाणे साईं बि उर्दू शाइर वेठो आहे ऐं मां बि काफ़ी टाइम खां तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि मूंखे 23-24 खां कराची में। त जॾहिं मां कराची में आयुमि त सिंधी मुशाइरनि सां गॾु उर्दू मुशाइरनि में शिरकत शुरू कई सही। ऐं उर्दू शाइरनि सां उथणु वेहणु शुरू कयो। ऐं उते माना मूं ॾिठो त माना इहे हिते कराची में या उर्दू अदब में जेको एप्रिशिएट कनि था शाइरनि खे, उहो सिंध जे भेट में, सिंधियुनि जे भेट में वधीक था कनि। पोइ उन ते वरी मुंहिंजी माना हिकिड़ो दिलि बि चाहियो त मां बि उर्दू अदब में लिखिजे, छो त उर्दुनि में जॾहिं मां शाइरी उते बि मूंखे सिंधी में पढ़णी बि पए, उर्दू मुशाइरनि में बि। पोइ कुझु शयूं मूं लिखणु शुरू कयूं आहिनि। उन मां हिकु तव्हांखे शेर ऐं हिकु गज़ल ॿुधायां थो। पहिरियां शेर आहे त वक़्त की एक खूबी ये भी है, वक़्त की एक खूबी ये भी है, वक्त जैसा भी हो गुजरता है, गुजर जाता है। सही। वक्त की एक खूबी ये भी है, वक्त जैसा भी हो गुजरता है, रात कितनी भी स्याह हो लेकिन, रात कितनी भी स्याह हो लेकिन, सुबह होती है दिन निकलता है। वाह। ऐं हिकिड़ो ॿियो तव्हांखे उर्दू गज़ल ॿुधायां त न हो इख़लास गर हासिल तो मिलना छोड़ देता हूँ, वाह। न हो इख़लास गर हासिल तो मिलना छोड़ देता हूँ, मैं घर में तन्हा रहता हूँ, निकलना छोड़ देता हूँ। वाह क्या बात। तुम्हारे पास आने पर नहीं मिलते अगर हंसकर, तुम्हारे पास आने पर नहीं मिलते अगर हंसकर, गुजर जाता हूँ आगे फिर पलटना छोड़ देता हूँ। वाह। पता है आज छुट्टी है नहीं तुम घर से निकलोगे, पता है आज छुट्टी है नहीं तुम घर से निकलोगे, मैं जैसे था मैं वैसा हूँ, संवरना छोड़ देता हूँ। क्या बात। क्या कदर तुझको नहीं मेरी करूँ मैं क्यों फिक्र तेरी, कदर तुझको नहीं मेरी करूँ मैं क्यों फिक्र तेरी, सुकून में मैं भी रहता हूँ, तड़पना छोड़ देता हूँ। क्या वाह। बात। क्या बात। वाह पोइ बेहतरीन। ईअं मूं हिकिड़ो उर्दू में बि शेरो शाइरी शुरू कई आहे। ऐं जेको हाणे मुंहिंजो इहो किताबु ईंदो त उन में इनशाला उर्दू शाइरी बि शामिलु हूंदी। सही। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हांखे पाण पर्सनली कहिड़ो शाइर पसंदि आहे जंहिंखे तव्हां पढ़ंदा हुजो? असल में उर्दू में भिटाई, बि ॿुधाइजो ऐं सिंधी में बि ॿुधाइजो। जी भिटाई उहो त ऐं माशाल्लाह। शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी खे छॾे करे, छो त इहे असांजी ॿोलीअ जा बानीकार आहिनि, ॿोलीअ जा असांजा अॻुवान आहिनि। ऐं मां नथो सम्झां त जेकॾहिं कोई माण्हू चवे मां शाइर आहियां, उन्हनि खे पढ़ियो न हुजई, उन्हनि खे फॉलो न कयो हुजई, या जेके सिंधी माण्हू जेका सिंधी असांजी क़ौम आहे त इहे उन्हनि खे पढ़ी बि चुका आहिनि, फॉलो बि कंदा आहिनि, चाहे को शाइर हुजे या न हुजे। न हुजे। पर सही। तव्हांखे इन 3 शाइरनि जी शाइरी लाज़मी उन्हनि खे ज़हन में हूंदी आहे जेके वक़्तनि ब वक़्तनि पढ़ंदा आहिनि। इन्हनि खां हटी करे अयाज़ गुल जेको गज़ल जो बहितरीनु शाइर आहे, उहो मूंखे पसंदि आहे, असांजो दोस्त बि आहे। ऐं अयाज़ गुल जेके सुठा सुठा गज़ल असांखे ॾिना आहिनि सिंधी क़ौम खे, त अयाज़ गुल जी शाइरी बि मां पढ़ंदो आहियां। इन खां अलावा जेके असांजा हमअसर शाइर आहिनि, हम उमर शाइर आहिनि, जिन जो लिखण जी शुरूआति असां सां गॾु थी आहे, उन में अमजद दुरानी आहे, सुठो शाइर आहे, हुसैन जागीरानी आहे, सुठो शाइर आहे, अमर इक़बाल आहे, मूं पहिरियां बि उनजो ज़िक्र कयो आहे। सही। इहे सुठा शाइर आहिनि। ऐं शाइरीअ खां अलावा अब्दुल मोमिन मेमण जंहिं तक़रीबन 50-55 किताब लिखी चुको आहे ऐं 40 खां मथे उन जा किताब छपजी बि चुका आहिनि।
उहो शाइर त नाहे पर उन माना तमामु नसुर सुठो लिखियो आहे। उन जा किताब मां अक्सर पढ़ंदो आहियां। हाणे बि उन जो सिंधी उर्दू उन ॿई शुरू कया आहिनि। बग़ावत जेको आहे उन हिकिड़ो हाणे लिखियो आहे नावल, ऐं उहो 2 भेरा छपिजी चुको आहे। ऐं हाणे हिकिड़ो उन जो अञा हिकिड़ो ॿियो किताबु अचे थो जंहिंमें उन नबी पाक जी सीरत ते लिखियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं उन जंहिं इशूज़ खे खयो आहे त ओड़ो इशूज़ हिते अॼु ताईं कोई लिखी न सघियो आहे, त उनजो मूंखे बि घणो इंतज़ारु आहे। गॾु हूंदा आहियूं त उहो ॿुधाईंदो आहे सही। त इहे सुठा राइटर आहिनि ऐं इन्हनि खे मां पढ़ंदो बि आहियां, ॿुधंदो बि आहियां। जबरदस्त, बेहतरीन। आपको पर्सनली कौन सा शायर पसंद है? मैंने ज़्यादातर मैंने जैसे शुरू में बताया कि मैंने तो वैसे ही छोड़ दी थी, लेकिन ये शुरू में काफ़ी पंजाबी शायर थे। लेकिन अभी तकरीबन कुछ 6-7 साल पहले मैंने जो है वो उस्ताद कमर जलालवी साहब हैं, अच्छा। बड़ा फेमस नाम है उनका, उस्ताद कमर जलालवी। और फिर अब्दुल हमीद अदम साहब हैं। और पंजाबी शायरी में बाबा नजमी हैं, फिर बुल्ले शाह हैं। इनका कलाम पंजाबी का मुझे बड़ा अच्छा लगता है। आपकी कोई ऐसी पोइट्री जो किसी सिंगर ने गाई हो, इस तरह हुआ है? पोइट्री अभी बाहर तो मैंने किसी से रब्ता नहीं किया, क्योंकि लेकिन माशाल्लाह आपने लिखे इतने बुक्स हैं। जो मैंने गीत लिखे हैं, जो हमद लिखी हैं, वो काफ़ी सिंगर्स ने गाए हैं। हाँ जी। सही। उसके अलावा कोई पोइट्री वगैरह नहीं? बेसिकली मैं थोड़ा सा, जैसे मैंने ये बताया कि ये रोमानवी किस्म के लोगों से ज़रा मेल जोल थोड़ा कम रखता हूँ। तो फील्ड थोड़ी सी ऐसी है, फिर वो बंदा ये सोचता है यार ये बंदा मतलब फील्ड इसकी देखे और ये जाके किस दोराहे पे रहा है। ये भी होता है। तो वो इस वजह से फिर थोड़ा सा मेरा इनसे मिलना जुलना थोड़ा कम होता है। हो जाता है। सही। तव्हां जी पोइट्री कंहिं सिंगर गाई आहे? काफ़ी माण्हुनि गाई आहे। ऐं जेको आहे माना असांजे खैरपुर जा त सुठा जेके बि फ़नकार आहिनि, ज़फ़र शीनो मरहूम उनजी डेथ थी वई, उहो वॾो फ़नकार रहियो आहे खैरपुर जो। KTN ते या मुख़्तलिफ़ चैनलनि ते उनजी खोड़ एल्बम शाइरी अची चुकी आहे। ऐं हमीद मेतुलो आहे, शरीफ़ अब्बासी आहे, सालार हसन आहे। ऐं आवाज़ TV ते मुंहिंजा 2-3 जेको आहे पहिरें प्रोग्राम में मूं शिरकत कई, उन में माना ॻाया विया आहिनि। त शाइरी काफ़ी माण्हुनि गाई आहे। सही। कॾहिं तव्हांखे पाण खे शौक़ु न थियो ॻाइण जो? असल में उहो आवाज़ जे मथां हूंदो आहे। आवाज़ का भी वो होता है ना। मेरी शायरी तकरीर दूसरों करे में वेंदा आहियूं, शाइरी पढ़ी वेंदा आहियूं, पर न, ॻाइण जो जेको ॾिसो फन आहे न, अॼुकल्ह शाइर सिंगर भी थियनि था। हाँ जी, जी, बिल्कुल। मेरी शायरी दूसरे नहीं गाते, मैं खुद गाता हूँ। गाते हैं आप? गाता भी हूँ, बजाता भी हूँ। तो आप फिर कुछ सुनाए ना हमें। ये तो देखिए खुद बोलकर फंसे आप। हाँ, मैंने नहीं बोला। अभी आपने कहा है तो भी कुछ सुना कुछ दें। सुनाए ना, ऐसा कैसे हो सकता है? अच्छा चले मैं देख। कुछ तो सुनाए, गीत हो, जो भी हो आपका दिल करे, कोई पोइट्री हो। तव्हां त पाण नथा ॻायो, त हिन खां ई ॻारायूं भला। असल में जेके इंडिया में मुशायरा थियनि जी, पिया, जी, जी। त उन में वरी अल्लाह ताला को उन्हनि शाइरनि खे अहिड़ो लहजो बि ॾिनो आहे, अहिड़ो सुर बि ॾिनो आहे, त पंहिंजी शाइरी पाण ॻाईंदा आहिनि। पाण ई ॻाईंदा आहिनि। ऐं उन्हनि में हज़ारे माण्हू शिरकत था कनि। सही। उते जेको माना इन शेरो शाइरी जो मुशारनि जो जेको रुझान आहे, तव्हां नेट ते ॾिसंदो त उहो हितां खां वधीक आहे। ऐं उते उन्हनि जा मुशाइरा बि ईअं लॻंदो आहे ॼण को सियासी जलसो हुजे। वाह वाह। ऐं मां त तमामु घणा ॾिसंदो आहियां, ॿुधंदो आहियां, त उते माना जेको ट्रेंड आहे उहो अञा वधीक आहे। अञा वधीक आहे। सही। मिल गया? मैं देख रहा हूँ। चलो इते तव्हां का पोइट्री ॿुधाए वठो असांखे, जेसि ताईं गानो ॻोल्हे वठे। उन में मां तव्हांखे हिकु ॿ चोस्टा ॿुधायां पियो। जी जी। हवाऊं भले ज़ोर केॾो वठनि पर ॾियो दिलि लॻीअ जो विसामी न सघंदो। हवाऊं भले ज़ोर केॾो वठनि पर ॾियो दिलि लॻीअ जो विसामी न सघंदो। पढ़ियो हिकु दफ़ो जंहिं भेटाईअ खे हूंदो, मरी सो सघे थो विकामी न सघंदो। या हिकिड़ो ॿियो चोस्तो आहे त वक़्तु फिरंदे न देरि थींदी आहे, वक़्तु फिरंदे न देरि थींदी आहे, भाॻ वरंदे न देरि थींदी आहे। वाकई। वक़्तु फिरंदे न देरि थींदी आहे, भाॻ वरंदे न देरि थींदी आहे। सिज चढ़ंदे न तूं तकबुर कर, सिज चढ़ंदे न तूं तकबुर कर, सिज लहंदे न देरि थींदी आहे। केॾी सचायूं आहिनि न इन शेर में, त हूअं ई हर शेर में सचाई हूंदी आहे, पर इन में केॾी मतिलबु हिकिड़ी सचाई आहे जेका दिलि खे बाक़ाइदा महसूसु थी आहे। ऐं जीअं तव्हां चयो न त सिज जीअं उभरे थो त वॾाई न कर, मक़सदु इहो ई थियो न। मक़सदु इहो ई आहे त जॾहिं माण्हुनि खे कुझु मिली वेंदो आहे त
त पोइ उहे माना हेठि ॾिसण बि गवारा न कंदा आहिनि। एटीट्यूड अची वेंदो आहे हिकिड़ो ऐं पोइ अलॻि ई। जॾहिं उनजो ज़वाल थींदो आहे त पोइ वरी अवाम बि उन्हनि खे ॾिसणु गवारा न कंदो आहे। अहिड़ा हज़ारे किसा आहिनि, उन ते मूं लिखियो आहे। सही 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 जी। ये पंजाबी में एक ये चंद दिन पहले मैंने लिखा था, तो ये कलाम पाक की अजमत में मैंने लिखा सही था। सही सही हाँ जी। अब ढोलकी तो नहीं है, इसी को थोड़ा जी सा जी। बजा ले तुम्हें। तेरे सोने नाम दिया यसु की बातां ने, तेरे सोने नाम दिया यसु की बातां ने, तेरे पाक कलाम दिया, तेरे पाक कलाम दिया यसु की बातां ने, तेरे सोने नाम दिया यसु की बातां ने, तेरे सोने नाम दिया यसु की बातां ने। जदों पढ़िए तेरा कलाम सच्चाई मिलदी है, जदों पढ़िए तेरा कलाम सच्चाई मिलदी है, जदों लइए तेरा नाम रिहाई मिलदी है, जदों लइए तेरा नाम रिहाई मिलदी है, तेरी उच्ची शान दिया यसु की बातां ने, तेरी उच्ची शान दिया यसु की बातां ने, तेरे पाक कलाम दिया, तेरे पाक कलाम दिया यसु की बातां ने, तेरे सोने नाम दिया यसु की बातां ने। वाह वाह, बेहतरीन बेहतरीन, माशाल्लाह। आपकी मैं- आवाज़ भी बहुत अच्छी है और आपने ये किताब पे ही जिस तरह ढोल बजाया है ये भी बड़ा अच्छा मैं बजाया है। हेलमेट मिल जाए, पतीली मिल जाए, परात मिल जाए, जो भी मिल जाए मैं बजा देता हूँ। अरे वाह वाह, ये तो बहुत अच्छी बात है। चलें इस पे आपसे बात करती हूँ मैं जी। इस वक्त है ब्रेक, जो जल्दी हाजिर था। आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगीन भरी शाम में। अच्छा, तव्हां मूंखे भाइयों ॿुधायो त शाइरी तव्हांजी नज़र में छा आहे? असल में जेका शाइरी आहे त मां सम्झां थो शाइरी जेको आहे सो जी जी जेका शाइरी आहे उहा असांजे ॾुखनि जो अज़ालो आहे। जहिड़ी तरह को बि मौसीक़ार आहे या गुलूकार आहे, जॾहिं कंहिं कैफ़ियत मां गुज़रंदो आहे त उहो गुनगुनाए करे पंहिंजो जेको ग़म आहे उहो हल्को कंदो आहे। ऐं जेके मौसीक़ार आहिनि उहे बि का न का धुन तख़लीक़ करे पंहिंजे ग़म खे हल्को कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जॾहिं को शाइर कंहिं कैफ़ियत मां गुज़रंदो आहे, कंहिं अज़ियत मां गुज़रंदो आहे त उन ते कुझु न कुझु लिखंदो आहे, ऐं जॾहिं लिखी वठंदो आहे त उनजो जेको भार आहे उहो हल्को थींदो आहे। त शाइरी मां सम्झां थो त असांजे दर्दनि जो दरमान आहे, ऐं शाइरी शाइरनि जे लाइ त हिकु ज़िंदगी आहे। ऐं शाइरीअ खां अलावा त जेको आहे जियापो आहे ई कोन। तव्हां ॾिसो न दुनिया में केतिरा बि सरमाएदार हुजनि, हाणे जीअं साईं हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि कई हुई, माना लिखण जी वजह छा आहे त हज़ारे सरमाएदार आया आहिनि वॾा वॾा, पर जॾहिं उन्हनि जो मौत थी वियो त चंद सालनि खां पोइ उन्हनि खे औलाद बि विसारे छॾियो। पर इहे शाइर आहिनि, इहे कहाणीकार आहिनि, इहे मज़मून निगार आहिनि जिन खे असांजी क़ौम सदियुनि ताईं यादि रखंदी थी अचे, ऐं सदियुनि ताईं उहे माण्हू जेको आहे अवाम में ज़िंदा रहनि था। त पोइ शाइरी हिकु ज़िंदगी आहे। सही। कुझु माण्हू हूंदा आहिनि, कुझु सैड शाइरी कंदा आहिनि, कुझु रोमांटिक कंदा आहिनि, कुझु समाज खे नज़र में रखी करे कंदा आहिनि। तव्हां कहिड़ी हिन ते लिखंदा आहियो?
असल में मूं जेके बि ज़िंदगीअ जा टॉपिक्स आहिनि उन्हनि सभिनी ते मूं लिखियो आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हिन किताब जो मुतालियो कंदव या जिन शाइरी मुंहिंजी ॿुधी आहे त उन्हनि खे ख़बर आहे त मूं जेके बि ज़िंदगीअ जा इशूज़ आहिनि, मौज़ू आहिनि, सभिनी ते मूं कई आहे। मूं इश्किया शाइरी बि कई आहे, मूं समाजी शाइरी बि कई आहे, मूं मज़हबी शाइरी बि कई आहे, मूं नातूं बि लिखियूं आहिनि, उहे बि मुंहिंजूं माना उन ॻायूं वयूं आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे समाजी हवाले सां, सियासी हवाले सां बि पंहिंजी शाइरी आहे। यानी कि ज़िंदगी में जेके बि इशूज़ आहिनि मूं सभिनी ते शाइरी कई आहे। ऐं मां सम्झां थो तव्हां शाइरीअ में ओसी ताईं कामयाबु नथा थी सघो जेसी ताईं तव्हां अवामी मसइलनि खे न खणो। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु इश्किया शाइरी करे थो त जेकॾहिं कंहिंखे का चोट पहुतल आहे त उन सां मुंहिंजो कहिड़ो कमु, उहा मूंखे एतिरो अट्रैक्टिव न कंदी। पर जेकॾहिं मुंहिंजो अवामी लहजो हूंदो, चाहे उहो इश्किया अंदाज़ में हुजे, समाजी अंदाज़ में हुजे, कहिड़े बि हवाले सां हुजे, जॾहिं उहे सिटूं मुंहिंजे दिलि ते लहंदियूं न त उहे सिटूं मूंखे यादि हूंदियूं। सही। त पोइ मूं कोशिशि कई आहे त पंहिंजी अवामी शाइरी मूं जेको आहे सो लिखण जी कोशिशि कई आहे ऐं लिखी आहे। ऐं सभिनी इशूज़ ते मां लिखंदो थो अचां। पर अॼुकल्ह जेको मां लिखां पियो, जेतिरो बि लिखां पियो, त उहो अवामी मसइलनि ते थो लिखां। यानी कि असां खां हाणे दर्दनि ते या इश्क ते शाइरी कोन थी थिए ऐं अवामी मसइलनि ते थिए थी, जंहिंसां असांजो कलम सां साथ हलंदो थो अचे। सही। अच्छा, जीअं कोई अहिड़ो शेर हूंदो आहे जेको दिलि जे इलाही वेझो हूंदो आहे, जी त कोई अहिड़ो शेर आहे जेको तव्हांखे पंहिंजो तमामु घणो पसंदि बि हुजे, तव्हांजे दिलि जे वेझो बि हुजे? जी बिल्कुलु आहे। असल में मूं हिकिड़ो ग़ज़ल लिखियो हुयो ऐं उहो ग़ज़ल जंहिं बि मां मुशाइरे में पढ़ंदो हुयुमि त हिकु त सभिनी खे पसंदि ईंदो हुयो। इन खां अलावा जेका बि पर्सनल गैदरिंग हुजे या कॾहिं शाइर अदीब पाण में गॾु थींदा हुआसीं त उन टाइम बि दोस्त उन शेर जी फरमाइश कंदा, उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। त पोइ जेको उहो शेर हुयो, जॾहिं मुंहिंजो किताबु छपिजी वियो, मूं फेसबुक ते बि उहा शाइरी मुंहिंजी ईंदी रही, त थर जे कंहिं नंढड़े शाइर उनखे चुरायो ऐं चुराई ईअं त माना मुंहिंजी शाइरीअ में पंहिंजो नालो हणी करे कंहिं फ़नकार खां ॻाराई वई। पोइ हिकु फ़नकार ॻाई, ॿी ॻाई ऐं मुख़्तलिफ़ फ़नकारनि उनखे ॻायो ऐं उहो मां तव्हांखे ॿुधायां थो त उहो माना ॾाढो पॉपुलर थी वियो। उनजा व्यूज़ बि जेके अॼु बि तव्हां माना सर्च कंदव त लखनि में ईंदा आहिनि। पोइ जेको मुंहिंजो उस्तादु आहे शाकिर सोलंकी साहिबु, पोइ उहो कंहिं ॻोठ में वेठो हुजे, इस्लामाबाद रहंदो आहे, आयो उते उनजी दावत कयूं ॻोठ में। ऐं जॾहिं उहो उते पहुतो त उन ॻोठारनि उनखे ॿुधायो त यार हिते असां वटि अॼुकल्ह हिकिड़ो कलाम ॾाढो मशहूरु थियो आहे ऐं असां ॿुधंदा आहियूं, तव्हां बि ॿुधो। जॾहिं उनखे उहो गीत ॿुधायूं त हुनखे ईअं लॻो त इहा मुंहिंजी शाइरी ॿुधल आहे। हुन राति जो 1:30 वॻे मूंखे फ़ोन कयो त हे तो कंहिं फ़नकार खे पंहिंजी शाइरी ॾिनी आहे छा, ऐं ॿुधाए त इहा शाइरी तुंहिंजी आहे? मां चयो बिल्कुलु शाइरी त मुंहिंजी आहे। चई हे त असांजे ॻोठ में ॾाढी ॿुधी थी वञे, पर उन्हनि ॾींहंनि में मूंखे ख़बर हुई त इहा शाइरी मुंहिंजी ॻाइजी चुकी आहे। पोइ उन जा व्यूज़ लखनि में आया आहिनि। उहो मां तव्हांखे पंहिंजो ग़ज़ल ॿुधायां थो त बेवफ़ा थींदो इहो सोचो न हो, बेवफ़ा थींदो इहो सोचो न हो, हू जुदा थींदो इहो सोचो न हो। ज़िंदगियुनि जा पियो करे अॼु फ़ैसिला, ज़िंदगियुनि जा पियो करे अॼु फ़ैसिला, ॿियो ख़ुदा थींदो इहो सोचो न हो। हू त दावा पियो करे मां समुंड हा, हू त दावा पियो करे मां समुंड हा, करबला थींदो इहो सोचो न हो। हू छॾे मूंखे वरी कंहिं ॿिए जो वञी, हू छॾे मूंखे कंहिं ॿिए जो वञी, दिलरुबा थींदो इहो सोचो न हो। बेवफ़ा थींदो इहो सोचो न हो, हू जुदा थींदो इहो सोचो न हो। त इहो मुंहिंजो उहो शेर आहे जेको मूंखे अक्सर फरमाइश थींदी आहे, या मूं तव्हांखे ॿुधायो त इहो मुख़्तलिफ़ फ़नकारनि मुंहिंजी शाइरी ॻाई आहे कंहिं ॿिए जे नाले सां। पोइ तव्हां उनखे चयो न त भई तूं हे बग़ैर इजाज़त मुंहिंजी शाइरी खणी ॻाए छॾी आहे? असल में को थर जो लाड़ साइड जो शाइर आहे, हाणे उन ताईं पहुचणु क्लेम करणु माना एतिरो त वक़्तु पाण खे आहे कोन, ऐं पोइ इन जे करे असां ख़ामोश थी वियासीं। पोइ ईअं त मतिलबु हर कोई कंहिंजी न कंहिंजी शाइरी चोरी करे पंहिंजो नालो हणी छॾींदो? मां तव्हांखे हिकिड़ी वॾी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त अक्सर करे शाइर ईअं था कनि। उहो त पाण बि ॾियनि था न। अक्सर माना शाइर ईअं कंदा आहिनि त माना काफ़ी ॿियनि शाइरनि जूं, यानी कि जेके को 50 साल पुराणो शाइर आहे, को 30 साल 40 साल पुराणो आहे, पोइ उन जूं उहे शाइरियूं खणंदा आहिनि जेके पॉपुलर न हूंदियूं आहिनि। पोइ उहे पंहिंजे नाले सां छपाईंदा बि आहिनि, ॻारायूं बि वेंदियूं आहिनि। पोइ उनखे क्लेम करणु असांजे मुआशिरे में थोरो ॾुखियो आहे।
हालांकि करणु खपे छो जो ही जेको फील्ड आहे तमामु ॾुखी फील्ड आहे, अदब जी फील्ड आहे, त इन में मुंहिंजे ख़्याल सां त इहे शयूं इन में न हुजणु घुरिजनि। बिल्कुलु छो अदब सां तव्हां जेको आहे गद्दारी न कयो। असल में ॾिसो हाणे इन जो जेको क्लेम जो जेको बहितर सिलसिलो आहे त माण्हू कोर्ट वेंदो, ज़ाहिर आहे उन सां फशरी जहिड़ो त नथो करे सघे न, ऐं कोर्ट जा कानून तव्हांखे ख़बर आहिनि त माना तव्हांखे कोर्ट इंसाफ़ कचहरी वठण त ताईं परे जी ॻाल्हि थी, पर तव्हां घटि में घटि फ़ोन करे थोरो त अहसासु साम्हूं सोशल मीडिया ते का पोस्ट हणी छॾियो, थोरो ॾेखारियोसि त सही उहो आहे मूं न। वरी उहा पंहिंजी शाइरी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पढ़ी बि आहे, बार बार चपराई बि आहे, ऐं उहो सिलसिलो जारी आहे, पर ईअं अक्सर थींदो आहे, हाणे इनखे कुझु करे नथो सघिजे। सही सही सही, ठीक। आपकी कोई ऐसी पोइट्री जो बहुत फेमस हो और आपको बहुत पसंद हो, जो आपके दिल के करीब हो? मैं सुनाता हूँ आपको। एक्चुअली मेरी सिलेक्शन जो थी वो दूसरी थी। अच्छा अच्छा। हाँ जी, वो फिर मुझे देखनी पड़ रही है। नहीं नहीं, कोई मसला नहीं। ये मैंने पिछले दिनों में एक प्रोग्राम में सुनाई थी तो काफ़ी लोगों ने इसको अप्रिशिएट किया था। जिसने पहला तीर चलाया अपना था, ज़बरदस्त। जिसने पहला तीर चलाया अपना था, जिसने पहला पत्थर उठाया अपना था, जिसने पहला तीर चलाया अपना था, जिसने पहला पत्थर उठाया अपना था, पीठ के पीछे जिसने पहला वार किया, पीठ के पीछे जिसने पहला वार किया, वो नहीं निकला पर आया अपना था। ज़बरदस्त। घर की राख से पूछ रहा हूँ दुश्मन का, घर जल गया है अब राख से पूछ रहा हूँ कि कैसे जला, घर की राख से पूछ रहा हूँ दुश्मन का, उसने कहा जिसने जलाया अपना था। हाय हाय हाय। उसने कहा जिसने जलाया अपना था। होता गैर तो शायद दुख ये सह लेते, होता गैर तो शायद दुख ये सह लेते, जिससे हमने धोखा खाया अपना था। ज़बरदस्त। और आखिरी है, पूछना किसने जहर प्याला बख्शा है, पूछ ना किसने जहर प्याला बख्शा है, अंजुम जिसने जहर पिलाया अपना था। ज़बरदस्त। ये अपने ही क्यों होते हैं? लगता है कि आपको अपनों ने कुछ ज़्यादा तकलीफ़ दी। ऐसा ही है, ऐसे ही है। पंहिंजा कुझु वधीक ई तकलीफ़ूं ॾींदा आहिनि। असल में ॿिए जी तकलीफ़ जो अहसासु घटि थींदो आहे, ऐं जॾहिं को पंहिंजो दिलि जे वेझो माण्हू तकलीफ़ ॾींदो आहे त उहा वधीक महसूस थींदी आहे। सही सही सही, ज़बरदस्त। तव्हां हिते कुझु असांखे ॿुधाइणु चाहींदो? मां तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदुमि, ऐं उहो मुंहिंजी अमर ते आहे, ऐं जॾहिं आख़िरी वक़्त में उहा बीमारी तकलीफ़ में हुई त उन टाइम मूं लिखियो हुयो, माउ जूं दाहूं ॿुधी सुॾकी पियुसि, माउ जूं दाहूं ॿुधी सुॾकी पियुसि, माउ खे ॾुख में ॾिसी सुॾकी पियुसि, हथु पकिड़े जंहिं सेखारियो हो हलणु, हथु पकिड़े जंहिं सेखारियो हो हलणु, उन बिना थोरो हली थकिजी पियुसि, रोज़ जंहिंखे घर में मां ॾिसंदो हुअसि, रोज़ जंहिंखे घर में मां ॾिसंदो हुअसि, क़बर ते उनजे अची सुॾकी पियुसि, यादगिरी माउ जी ईंदी रही, यादगिरी माउ जी ईंदी रही, शेर मां उन ते लिखी सुॾकी पियुसि, माउ जूं दाहूं ॿुधी सुॾकी पियुसि, माउ खे ॾुख में ॾिसी सुॾकी पियुसि। वाह वाह, बहितरीन बहितरीन, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो हिते जेको आहे असां तव्हांखां इजाज़त बि वठंदासीं, ऐं माउ त माउ हूंदी आहे, ऐं माउ जहिड़ी त का शइ कोन्हे दुनिया में, माउ पीउ जहिड़ी, उन्हनि जो त को नेमल बदल ई कोन्हे। बिल्कुलु। ऐं बसि अलाह साईं जिन जी वालदा या वालिद हिन दुनिया में न आहिनि, त अलाह साईं उन्हनि जी जेको आहे मग़फ़िरत करे, उन्हनि खे सब्र ॾिए, जिन जा हयात आहिनि त उन्हनि खे जेको आहे प्यारु कयो, उन्हनि जो अहसासु कयो,
उन्हनि खे जेको आहे पंहिंजी ज़िमेदारी सम्झो, ईअं न त उन्हनि खे हिकिड़ो बोझ सम्झी उन्हनि खे साइड ते फिटी करे छॾियो। न, माउ पीउ ॾाढा क़ीमती आहिनि, सो उन्हनि जो क़दुरु कयो। सो थैंक यू सो मच। लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे आप? बस ये है कि खुश रहें, ख्याल रखें सबका, मिलजुल के रहें। वक्त बड़ा ख़राब है और मेरे ख्याल से कि नफ़रतों और कदूरतों में कुछ नहीं रखा। प्यार बांटें, ज़िंदगी बड़ी महदूद है, बार बार हमने इस दुनिया में नहीं आना, एक ही बार ये ज़िंदगी मिली है, इसे हंसी खुशी गुजारें। कोई नुकसान करता है माफ़ कर दें, कोई आपका बुरा चाहता है भला करें, एक दूसरे से मिलजुल के रहें, मोहब्बतें बांटें, मोहब्बत से जिएं, मोहब्बत से जीने दें सबको। बेहतरीन बेहतरीन, ज़बरदस्त। जी वाह। हाणे मां इन आख़िरी पैगाम खां अॻु में रंगनि भरी शाम में अव्हां जो साईं मुरीद साहब जो, जिन जूं शफ़क़तूं, जिन जूं मोहबतूं हमेशह गॾु रहियूं आहिनि, ऐं पूरी टीम जो मां शुक्रियो थो कयां जिन असांखे हिते घुरायो। वॾी महिरबानी। ऐं आख़िर में दोस्तनि लाइ इहो ई पैगाम आहे त तव्हां बजाए टंगूं छिकण जे दोस्तनि जा, मिटनि माइटनि जा, माण्हुनि जा हथ छिकियो, हथ छिके उन्हनि खे मज़बूत कयो, न के उन्हनि खे टंगूं छिके तव्हां कमज़ोर कयो। इहा ई तव्हांजी बि कामयाबी आहे, उन्हनि जी बि कामयाबी आहे। अलाह ताला बि हिन में राज़ी आहे ऐं तव्हां खां पोइ इन जो अलाह ताला अजुर बि ॾींदो। ऐं तव्हां खां पोइ जेकॾहिं तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कयो वेंदो, इन ई ॻाल्हि जे करे यादि कयो वेंदो त तव्हां कंहिंजी माज़ीअ में सपोर्ट कई आहे, कंहिंखे सहारो ॾिनो अथव। ऐं तव्हां जेकॾहिं हलिया बि वेंदव त उहे माण्हू सदियुनि ताईं, सालनि ताईं, जेतिरो टाइम बि उन्हनि जी ज़िंदगी रहे थी, यादि कंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि त हिन माण्हू जे करे अॼु असां हिन पोज़ीशन में आहियूं। वाह वाह, बेहतरीन। ट्रेनिंग्स में मैं अक्सर जो स्टूडेंट्स होते हैं उनको ये कहता हूँ कि दूसरों की टांगे नहीं, दूसरों का हाथ खींचें, सही, उनका हाथ खींचकर उनको उठाएं। हम टांगे खींचने के चक्कर में लग जाते हैं। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। सो अल्लाह साईं जेको आहे रहम करे ऐं सभिनीनि खे हिदायत बि ॾिए। इंशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। रंगन भरी शाम, हे रंग